रहीम पाण ही जल जलालहू पाण ही जान जमाल पाण ही सूरत प्रिय जी पाण ही हुस्न कमाल पाण ही पीर मुरीद थिए पाण ही पाण ख़याल सब सबो ही हाल मझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सब बिल्कुल ठीक हूंदो। खोड़ सारी दुआऊं अवां जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां जे लाइ। अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे क़बूल पवे। सुबुह जो पहर पाण सभु ॼाणूं था त हिकिड़ो सुठो पहर थींदो आहे, पर मौसम जेका आहे मौसम ॾाढी हार्ड आहे, एक्सट्रीमली वार्म वेदर, ऐं हिन मौसम में एडजस्ट करणु मूंखे ख़बर आहे ॾाढो ॾुखियो हूंदो आहे जॾहिं तमामु तव्हांजा कमकार हुजनि, जॾहिं ॿाहिरि निकिरणो हुजे, ऐं उहो तबिको जिन जी दिहाड़ी जेको आहे सो उन्हनि जे लाइ ॾाढी इंपॉर्टेंट हूंदी आहे। तव्हां रोज़ जी बुनियाद ते कमु करियो था ऐं उनखां पोइ जेको आहे सो पंहिंजे घर में तव्हांजी कुनी पचंदी आहे, उन्हनि जे लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे हर मौसम में एडजस्ट करणु। सो ख़ैर जॾहिं तव्हां ॿाहिरि निकिरो था त पाणी जी बॉटल ज़रूरु पाण सां गॾु रखंदा कयो। मां हमेशह चवंदी आहियां त कुझु साशेस पाण सां गॾु रखंदा कयो। नमकीन पाणी जी घुर्ज हूंदी आहे पाण सभिनीनि खे। हमेशह चयो वेंदो आहे त जी ख़ुशि आहे त जहान ख़ुशि आहे। पाण ठीकु हूंदा आहियूं त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तमामु कमकार असांखे जेको आहे सो भले ॾुखिया हुजनि या आसान हुजनि, उन्हनि खे करण जी थोरी घणी पाण में सघ पैदा थींदी आहे। पर जॾहिं इंसानु ठीकु न हूंदो आहे त ऑब्वियसली पोइ तमामु जेके कमकार हूंदा आहिनि उहे ॾुखिया पिणु बणिजी वेंदा आहिनि। पाण सभु ॼाणूं था त हीअ जेका दुनिया आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी तरफ़ ॾाढो तकिड़ो क़दम वधाए पई, ऐं पाण जेको आहे सो असां वटि हूअं बि हर माण्हू चाहींदो आहे त कमु जेको आहे सो आसान बणिजे। मशीनरी लाइफ में जॾहिं पाण क़दम रखियो आहे त हर माण्हू उहा जेका महिनत हूंदी हुई उनखां ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरो पाण दूरि बि थी विया आहियूं, परे थी विया आहियूं। पर दुनिया कहिड़े तरीक़े सां अॻियां वधे पई, दुनिया कीअं क़दम वधाए पई, पर हिकु तरफ़ जंगियूं बि आहिनि ऐं इहो बि पाण ॼाणूं था। ऐं पाण जेकॾहिं थोरो हिस्ट्री खे टच करियूं था त असांखे इहा बि ॼाण पवे थी त दुनिया में जंगियूं कॾहिं ख़तमु कोन थियूं आहिनि। सो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पाण जंगियूं ॾिसंदा रहिया आहियूं, पढ़ंदा रहिया आहियूं, ॿुधंदा रहिया आहियूं। पर पहिरीं जो दौरु ईअं हूंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हींअर पाण वटि मोबाइल फ़ोन आहे त हर शइ जेको आहे न पंहिंजे सोशल अकाउंट्स जे थ्रू पहिरीं चयो वेंदो त दुनिया ग्लोबल विलेज आहे, पर हाणे पाण हिकिड़े रूम जे त उनखे कंसिडर करे सघूं था। सो जेको बि जिथे थिए थो उहा ॼाण पाण सभिनीनि खे पवे थी। इसराइल ऐं ईरान जी जेका जंग आहे उनजो जेको स्टार्ट आहे, मां सम्झां थी त दुनिया सॼीअ ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो हिकिड़ो इम्पैक्ट ज़रूरु पवे थो। सो जॾहिं फ्राइडे ते मूं प्रोग्राम कंडक्ट कयो हो ऐं जॾहिं मां अनाउंस कयो राति वारो अटैक ॾिसी करे त पाण सभु दुआगू बि हुयासीं, स्टिल पाण सभु दुआगू बि आहियूं त इन तरह जी जेको आहे सो जंग न वधे, छो त सिर्फ़ु ईरान या इसराइल खे उहो नुक़सानु न आहे पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे पूरी दुनिया खे नुक़सानु आहे। ऐं पाण जेको आहे सो ॾिसूं था त दुनिया में एटमी ताक़त मौजूदु आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिं हिकिड़े खिते खे कंहिं हिकु कंट्री खे त उहो नुक़सानु न आहे, उनजो नुक़सानु पूरी दुनिया खे थिए थो। नाज़रीन, इन बाबति अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं, AI बाबति अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी दुनिया पाण सभु ॼाणूं था ॾाढी वॾी दुनिया आहे। सो अॼु जे प्रोग्राम में जेतिरो डिस्कस करे सघियासीं उन बाबति बि हिन प्रोग्राम में पाण जेको आहे सो डिस्कस कंदासीं। उहे स्टूडेंट्स जेके इंटरमीडिएट खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जो हिकिड़ो गोल हूंदो आहे, उन्हनि वटि बि हिकिड़ी मोटिवेशन हूंदी आहे। सो उन्हनि जे लाइ बि मूंखे लॻे थो त अॼु जो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त थियणु वञण वारो आहे। अॼु जे प्रोग्राम में म्यूज़िक बि हूंदो ऐं पाण सभु ॼाणूं था इहो सेंटेंस ॾाढो पुराणो आहे त म्यूज़िक जेको आहे सो रूह जी ग़िज़ा आहे। पर वाक़ई में पाण जॾहिं बि जिथे बि थकिजंदा आहियूं या ज़हनी तौर ते इंसानु जॾहिं थकिजी पवंदो आहे त पोइ एज़ अ थेरेपी बि म्यूज़िक ज़रूरु मौजूदु हूंदो आहे। अॼु जे प्रोग्राम में पाण म्यूज़िक खे बि इंजॉय कंदासीं ऐं प्रोग्राम लाइव हलंदो, तव्हांजो फ़ोन कॉल्स बि प्रोग्राम में ज़रूरु मां कोशिशि कंदसि त रिसीव करे सघां। ऐं अव्हां बि जेको टॉपिक आहे उन सां जेकॾहिं मिलंदड़ जुलंदड़ को सुवाल कंदव त वधीक सुठो रहंदो ऐं प्रोग्राम पिणु यूज़फुल बणिजी असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचंदो। सो घणो वक़्तु अॼु जे प्रोग्राम में नथी वठां, आयल जेके मुंहिंजा मौजूज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ साण मां कराईंदी हलां। इमरान नुनारी साहिबु असांजे प्रोग्राम में जनाब मौजूदु आहिनि, पॉलिटिकल साइंस डिपार्टमेंट में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया। सिंध यूनिवर्सिटी सां उन्हनि जी वाबस्तगी आहे ऐं हूअं बि उन्हनि जूं जेके तमामु एक्टिविटीज़ आहिनि हमेशह उन्हनि खे जेको आहे सो पॉज़िटिवली कमु कंदे ॾिठो आहे। ऐं जॾहिं स्टूडेंट्स जी ॻाल्हि ईंदी आहे ऐं
भंडारी साहब जी जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे त स्टूडेंट बेझिझक थी उन्हनि वटि वेंदा आहिनि ऐं उन्हनि सां पंहिंजा मसइला जेको आहे सो डिस्कस कनि था, उन्हनि खे हिकिड़ो सोल्यूशन मिले थो। ऐं मां सम्झंदी आहियां त उस्ताद खे वाक़ई पोलाइट काइंड लविंग ई हुअणु खपे, त स्पेशली इन यूनिवर्सिटी जॾहिं तव्हांजो कोई स्टूडेंट कंहिं मसइले जो शिकार आहे त उहो आसानी सां तव्हां वटि अचे ऐं पंहिंजे मसइले बाबति जेकॾहिं ॻाल्हाए त उनखे हिकिड़ो स्मूथ सोल्यूशन जेको आहे सो साम्हूं खां नज़र अचणु खपे। दिलि जी गहराई सां तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह जी, ज़बरदस्त, अल्हम्दुलिल्लाह सर, मां बिल्कुलु ठीकु आहियां। अॼु जे प्रोग्राम में जंगियुनि बाबति ॻाल्हाईंदासीं ऐं ऑब्वियसली स्टूडेंट्स जी ॻाल्हि कई आहे त स्टूडेंट्स बाबति जेको आहे सो ॻाल्हि ॿोल थींदी, ख़ासि तौर ते ईरान ऐं इसराइल बाबति अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं मूं जीअं त चयो त कंहिं बि मुल्क में जेकॾहिं जंग लॻे थी त उनजा असरात ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिं हिकु खिते ते कोन पवंदा आहिनि, पूरी दुनिया ते पवंदा आहिनि। नाज़रीन, अॻियां वधूं था। ॿिया जेके मुंहिंजे प्रोग्राम में महिमान मौजूदु आहिनि, गुलाम फारूक साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सां बि AI जे बाबति अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल थींदी ऐं उन्हनि जी बि जेकॾहिं असां फेलोशिप जी ॻाल्हि करियूं था ऐं उन्हनि जी जेको आहे सो डिप्लोमास जी ॻाल्हि करियूं था त पोइ असां जेको आहे फॉरेन कंट्रीज़ जी यूनिवर्सिटीज़ जी ॻाल्हि करियूं था। हिननि जी एजुकेशन माशाल्लाह तमामु सुठी आहे, सो उन्हनि बाबति ई हिननि जी ज़ुबानी जेको आहे सो ज़िक्र थींदो। AI बाबति अॼु जे प्रोग्राम में असां ॻाल्हि ॿोल थींदी। दिलि जी गहराई सां तव्हांखे बि भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग सर। थैंक यू वेरी मच। सर थैंक्स टू यू, तव्हां टाइम ॾिनो आहे। होपफुली त तव्हांजी मौजूदगी में ताहिरा, सभु खां वधीक मां तव्हांजो ऐं तव्हांजी टीम जो शुक्रिया अदा कंदुसि त तव्हां मूंखे इनवाइट कयो हिन प्रोग्राम में। सो इंशाल्लाह हीउ प्रोग्राम तमामु ऑडियंस जे लाइ बहितरु हिकिड़ो एग्ज़ाम्पल थींदो ऐं मैसेज वेंदो जेके माण्हू AI जे हवाले सां जेके बि कुझु आहिनि ॻाल्हियूं। जी बिल्कुलु, थैंक यू सो मच सर, तव्हां टाइम ॾिनो आहे ऐं अव्हांजी मौजूदगी में होपफुली सभिनीनि महिमाननि जी मौजूदगी में असांजे तमामु व्यूअर्स ताईं हीउ प्रोग्राम तमामु यूज़फुल थी करे अव्हां ताईं पहुचंदो। नाज़रीन, उन खां अलावा अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं उन नौजवान जी जंहिंजो कमु तमामु ज़बरदस्त आहे ऐं मां ईअं रेंडमली हिकु वीडियो ॾिठी त मूंखे बि जेको आहे सो ख़्वाहिश थी त फ़हद खे छो न असां पंहिंजे प्रोग्राम में घुरायूं। जी बिल्कुलु, हुनजो नालो फ़हद काज़ी आहे ऐं फ़हद जो जेको कमु आहे उन बाबति तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां त पहिरियों AI टूल फ़हद तयारु कयो आहे जेको टेक्स्ट टू स्पीच आहे ऐं स्पीच टू टेक्स्ट आहे। तव्हां जेको आहे सो इहो अनोखो कारनामो जेको आहे उन बाबति अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल ॿुधंदव। तहरीर खे आवाज़ में ऐं आवाज़ खे तहरीर में उहो टूल कन्वर्ट करे थो ऐं फ़हद जे चवण मुताबिक़ त सिंधी ज़बान खे अॻियां वधाइण में तमामु कारआमद ईंदो। उन खां अलावा फ़हद जो इहो पिणु चवणु आहे त असां वटि जेको आहे सो आलमी मूवीज़ खे मक़ामी ज़ुबान में जेकॾहिं असां कन्वर्ट करियूं त उन तरह बि कमु थियणु खपे। सो फ़हद जो विज़न ॾाढो असांखे सुठो लॻो। दिलि जी गहराई सां तव्हांखे फ़हद भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। थैंक यू हिन तरफ़ जेके आयल मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो आउं तारुफ़ साण व्यूवर्स कराईंदी हलां त असां वटि जेको अॼु सिंगर मौजूदु आहे अली रज़ा राजपर असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे ऐं अली रज़ा जो आवाज़ु ॾाढो सुठो आहे, ॾाढो ज़बरदस्त आवाज़ु अथसि। उनजा साथी बि प्रोग्राम में मौजूदु आहिनि। महर अली साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि हारमोनियम ते जनाब, उन्हनि सां उन खां अलावा ढोलक ते असां सां गॾु मौजूदु आहिनि मोहम्मद यूसुफ ऐं उन खां अलावा मास्टर लतीफ़ बि हिननि जा साथी आहिनि। ऐं सभिनीनि खे बि अदा दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? माशाल्लाह जी, ज़बरदस्त। सो सर स्टार्टिंग में जेको आहे सो ईरान ऐं इसराइल जी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं दुनिया में ॿाहिरि जीअं इहा ख़बर फैलिजी चुकी आहे, केतिरा ई टॉक्स एंड डिस्कशन्स पाण जेको आहे सो डिफरेंट स्क्रीन्स ते ॿुधूं पिया, ॾिसूं पिया। ऐं जी तेल, डीज़ल, पेट्रोल महांगो थी वियो आहे, हर शइ महांगी थी वई आहे। बजट अव्हां ई असां सभिनीनि जे साम्हूं मौजूदु आहे, उन ते बि पाण जेको आहे सो पोयां जेके प्रोग्राम्स रहिया उन ते डिस्कस कयो आहे। जी सर, अव्हां सां ई स्टार्ट करणु चाहींदासीं। जी मैडम, वाक़ई जंग जेकी ईरान ऐं इसराइल जी आहे जी, इन जा असरात सिर्फ़ु मिडल ईस्ट ते न आहिनि बल्कि पूरी दुनिया ते जनरली चऊं पाकिस्तान ते बि आहिनि पर्टिकुलरली। ऐं हीअ जंग जेकी आहे ॿिनि अहिड़ी ताक़तनि जे विच में आहे जंहिं लाइ चयो वञे त न्यूक्लियर टेक्नोलॉजी रखनि पिया। बिल्कुलु। त इसराइल त ऑलरेडी एटॉमिक बॉम्ब जी टेस्ट बि करे चुको आहे। बाक़ी ईरान लाइ जेको आहे ख़दशा ॾेखारे वञनि था त शायदि आहे, माना अञा श्योर न आहे। अमेरिकन्स हमेशह इहा कोशिशि कंदा रहिया आहिनि त इन प्रोग्राम खे रोल बैक करे यानी ख़तमु करे न्यूक्लियर प्रोग्राम खे, छो जो इहो अमेरिका जी सालमियत लाइ, इसराइल जी सालमियत लाइ, पीस लाइ ऐं स्टेबिलिटी लाइ ख़तरनाक आहे उन्हनि जे चवण मुताबिक़। बाक़ी स्टिल अञा ताईं श्योर न आहे, पक न आहे त उन्हनि वटि इहो प्रोग्राम आहे या न आहे।
ऐं हीअ हिकिड़ी जंग आहे, जंग हमेशह डेवास्टेशन यानी जेको आहे त तबाही आणींदी आहे डेफिनेटली। पर असां इहो ॾिसूं त हीअ जंग जस्टिफाइड आहे या न आहे, हीअ इंसाफ़ ते ॿधल आहे या न आहे। छो जो जॾहिं असां इसराइल जी ॻाल्हि था कयूं त इसराइल कई सालनि खां मज़लूम क़ौम ते तशद्दुद ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे, बर्बरियत जी इंतिहा करे छॾी आहे, ख़ासि तौर ते जेको आहे त फ़लस्तीन लाइ। उन्हनि जा ॿार औरतूं पोड़ा नौजवान कंहिंखे बि न छॾियो आहे, नसुल कशी उन्हनि जी करे रहिया आहे, मारे रहियो आहे। ऐं हुन हमेशह यानी मज़लूम क़ौमनि सां जंग विढ़ी ॾिसी हुई, पर हिन चकर हुनजो पालो कंहिं ताक़तवर सां पियो आहे, दिलेर जुरतमंद ऐं करेजस हिकिड़ो लीडर जेको आहे हुनजो आयतुल्ला ख़मैनी। ऐं ईरान ख़ुदि हिकिड़ो मुल्क जेको आहे उहो तमामु मज़बूत मुल्क आहे। ईरान खे ईअं न सम्झो वञे त हू को फ़लस्तीन आहे, को हमास आहे, को शाम आहे, को इराक़ आहे या अफ़गानिस्तान आहे जीअं हमला कंदा रहिया आहिनि। ऐं ईरान जी अगरि असां तारीख़ ॾिसूं जेकॾहिं वर्जाए वर्क खोले त तक़रीबन 8 खां 10 ताक़तूं जंहिंमें रूस शामिल आहे, मंगोल्स आहिनि, ॿियूं क़ौमूं आहिनि, उन्हनि ईरान ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई अगरि हिस्ट्री खे ॾिसूं था त। पर कंहिं बि हिन वक़्तु ई वॾी तजुब जी ॻाल्हि आहे त फ़तह ईरान खे न करे सघियो आहे। ऐं उनजा कुझु रीज़न्स आहिनि, जीअं इंटरनेशनल पॉलिटिक्स में चवंदा आहिनि ऐं नेपोलियन बोनापार्ट जंहिं पूरे यूरोप खे फ़तह कयो उन चयो त योर फॉरेन पॉलिसी इज़ डिटरमाइंड बाय द जोग्राफी, यानी तव्हांजी ख़ारजा पॉलिसी जाग्राफी ते ठहंदी आहे। जाग्राफी मज़बूत आहे, वॾी आहे, ऐं यानी जाग्राफी ॾिसी वेंदी उन जाग्राफी कहिड़े क़िस्म जी आहे, उन में समुंड बि चौधारी आहिनि, ज़मीन बि आहे, रेत बि आहे, पहाड़ बि आहिनि, ऐं ताक़तवर मुल्क केतिरा वेझो आहिनि, यानी उहो तव्हांजी ताक़त खे वीक बि करे सघनि था ऐं जेको आहे त ताक़तवर बि बणाए सघनि था। इहे हिनखे असां डिटरमिनेंट्स चवंदा आहियूं जेके डिटरमाइन कंदा आहिनि फॉरेन पॉलिसी खे। सो ईरान जी वजह इहा आहे त फ़तह न करे सघण जी त हुनजो एरिया तमामु वॾो आहे ऐं जेकर कंपेयर कयूं इसराइल जो एरिया तमामु नंढो आहे, 16,000 किलोमीटर ते आहे, हू लखनि किलोमीटरनि में जेको आहे फैलियल आहे। ऐं उनजा पहाड़ी सिलसिला वॾा आहिनि तमामु, जेकी माना जेको आहे त राज़ आहे फ़तह जो ईरान जो, उन में सोन चांदी ऐं जेको आहे त ॿिया मदनियात काफ़ी सारा आहिनि ऐं तेल जा ज़ख़ीरा आहिनि काफ़ी सारा। सो जाग्राफिकल पॉइंट ऑफ व्यू सां जेकर साइज़ वॾी आहे त तव्हांजी मिलिट्री वॾी हूंदी, तव्हांजी पॉपुलेशन वॾी हूंदी, तव्हां ताक़त वधीक हूंदी ऐं दुश्मन तव्हां ताईं पहुचण में टाइम वठंदो, सेंटर ते पहुचण में। हिकु इहा आहे। ऐं ॿियो वरी ईरान जेकर ॾिसूं त जेको प्रॉक्सी वॉर जेको आहे प्रॉक्सी तयारु करणु, जीअं हमास आहे, हिज़बुल्ला आया या ॿिया आहिनि, उन्हनि ज़रिए उहे जंग बि विढ़ी रहियो आहे। पर जेके बेसिक सुवाल जीअं सवेरे असां ॻाल्हि कईसीं त जंग आहे छा ते, इसराइल छाजे लाइ चाहे थो त ईरान खे ख़तमु कयूं, उहो आहे सालमियत। हू चाहे थो त असांजी एग्ज़िस्टेंशियल यानी वजूद खे ख़तरो आहे इसराइल खे। ऐं इहा ॻाल्हि बि मूं शेयर कंदो हलां त अमेरिका बार बार अमेरिकन सदर ट्रम्प चए पियो आई विल नॉट इन्वॉल्व, मां हिन जंग में इन्वॉल्व न थींदुसि, पर डायरेक्ट आर इनडायरेक्ट हू इन्वॉल्व आहे। ऐं कॾहिं बि इसराइल उनजी बैक को सवाइ हीअ जंग बि शुरू नथो करे सघे। ऐं इहे मुंहिंजो तजुर्बो बि न आहे, बल्कि जेको आहे ईरान जो सदर, ईरान जी जेकी सुप्रीम कमांड अथॉरिटी आहे, उनजा बयान बि आहिनि, उन सां हीअ नथो करे सघे। त इहा शेयर ॻाल्हि कयूं त जेको इसराइल आहे उनजी प्रोटेक्शन लाइ USA कुझु बि करे सघे थो। मूं किताबु पढ़ी रहियुसि एंड्रो सिमाल जो, जेको आथर आहे, अमेरिकन आथर आहे, चाइना पाकिस्तान एक्सेस। उन में फस्ट जुमिलो ई जेको आहे लिखियलु ईअं आहे त पाकिस्तान चाइना लाइ ईअं आहे जीअं इसराइल USA लाइ आहे। माना हुनजो चवण जो मक़सदु आहे USA लाइ इसराइल केतिरो अहम आहे। मुंहिंजे ख़्याल में पूरी दुनिया में जेको टॉप प्रायोरिटी ते अवलियत ॾिए थो उहो इसराइल जे बचाव लाइ ॾिए थो। त इसराइल जा जेके मक़सद आहिनि उहे आहिनि त जोहरी प्रोग्राम खे ख़तमु कयूं अकॉर्डिंग टू हुम, हुनजे मुताबिक़। ऐं ॿियो बाक़ी असुलु जेका ॾिसंदासीं परदे पुठियां त हुननि जो बेसिक जेको नुक़्तो आहे, जेको अमेरिका बि यको चाहे थो, जीअं सदाम हुसैन जी रिजीम खे चेंज कयईं, निज़ाम हुकूमत खे, अफ़गानिस्तान में ख़तमु कयईं अलक़ाइदा खे, नेटवर्क खे ऐं रिजीम चेंज कयईं, या शाम ते हमिलो थियो, ॿियनि अरब स्टेट्स ते हमला थिया आहिनि, त इते बि रिजीम चेंज करणु चाहे थो। छो जो जेको आयतुल्ला ख़मैनी आहे, सुप्रीम लीडर आहे, आफ्टर द रेवोल्यूशन, इनकलाब खां पोइ, ख़ासि तौरु 1979 में आयो हो, उन खां पोइ जॾहिं निज़ाम हुकूमत आई आहे त अमेरिकन पॉलिसी जे ख़िलाफ़ु आहे। पर जेकर ॾिठो वञे वरी तारीख़ खे त इन इनकलाब खां पहिरीं अमेरिकन जे तमामु वेझो तरीन ईरान ई हुयो। ईरान हिकिड़ो लाडलो मुल्क हुयो अहिड़े, त उन रिजीम खे चेंज करणु चाहिनि था। पर वरी सुवाल जेको असां चऊं था त इहो ई उथे थो, छा
ईरान वटि वाकई उहे असां सां उहे एटॉमिक बॉम्ब आहिनि सही जंहिं लाइ सही इसराइल अच्छा क्लेम इन्हनि करे बाबति वधीक ॻाल्हाईंदासीं आलमी जेके ताक़तूं आहिनि उन बाबति बि प्रोग्राम में असां डिस्कस कंदासीं जी जनाब अॻियां वधूं था कलाम फारूक साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि अच्छा सर तव्हां प्रोग्राम में फर्स्ट टाइम तव्हांजी अपीयरेंस आहे ऐं आउं चाहींदसि थोरो तव्हां जेको आहे सो बैकग्राउंड तव्हांजी एजुकेशन कीअं रही आहे ॿाहिरि ताईं जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु नौजवान खे वञण में उहा जदोजहद उनजी हूंदी आहे उहा महिनत हूंदी आहे तव्हां प्लीज़ पहिरीं उन बाबति ॻाल्हायो ताहिरा मां बेसिकली तव्हांखे थोरो शॉर्ट में ॿुधाए छॾियां त हिकिड़ो त मैसेज आहे उन्हनि सभिनी नौजवाननि जे लाइ जेके पंहिंजो वक़्तु अजायो ज़ाया कनि पिया उन्हनि वटि टाइम त घणो आहे पर उहो उनखे प्रॉपर वे में यूटिलाइज़ कोन पिया कनि पर अल्हम्दुलिल्लाह मां जेको मूंखे जेको टाइम मिलियो मां उनखे भरपूर यूटिलाइज़ कयो मां खोड़ सारा अहिड़ा कोर्सिस कया डिस्टेंस लर्निंग जे थ्रू मास्टर्स कई जीपीटी में ऐं उन खां पोइ डेटा साइंसिस में मूं कोर्सिस कया डेटा विजुअलाइजेशन में मूं कोर्स कया ऐं इहे सभु जेको आहे सो इंटरनेशनल लेवल ते आहिनि कोर्सिस जिनजी मार्केट में तमामु घणी डिमांड आहे हाणे इहे तमामु जेके बि कोर्सिस आहिनि तव्हां घर वेठे करे सघो था लिमिटेड फीस आहे उहा तव्हां जेको आहे सो उन्हनि खे पे कयो ऐं उन खां पोइ तव्हांखे जेको आहे सो सर्टिफिकेशन बि मिलंदी सर्टिफिकेशन त बेसिकली काफ़ी कोन्हे प्रैक्टिकल वर्क जेको तव्हांखे सेखारीनि था हाणे मां हिकिड़ो जेको आहे सो कोर्स कयो डेटा विजुअलाइजेशन में त अल्हम्दुलिल्लाह उन जो मां तव्हांखे हिकिड़ो तमामु घणो एडवांटेज ॿुधायां त उहो मूं उनखे जॾहिं मॉडल खे मेडिकल साइंस में अप्लाई कयो त असांजे पाकिस्तान में छा थींदो आहे त जॾहिं कंहिं माण्हू जी टंग या बांह ख़राबु थी वञे त उनखे कटे छॾींदा आहिनि या उनखे आर्थोसिस लॻाए वग़ैरह अहिड़े क़िस्म जो करे माना उन माण्हू खे हमेशह लाइ माज़ूर करे छॾींदा आहिनि मां 3D विजुअलाइजेशन जी मदद सां सर्जन सां जेके इंटरनेशनल लेवल जा सर्जन्स आहिनि फाइवर ते अपवर्क ते त उहे कॉन्टेक्ट कंदा आहिनि त जेकॾहिं असां हीअ प्रोसीजर परफॉर्म कयूं त इन में छा पॉसिबिलिटीज़ आहिनि पोइ उन ते मां 3D ठाहे ॾींदो आहियां एनिमेशन उनखे त उन में ॿुधाईंदो आहियां त हेतिरा चांसिस आहिनि जेकॾहिं मां उनखे मेडिकली सॼो ओवरलुक ॾींदो आहियां त मां रिसेंटली हिकिड़ो डॉक्टर आहे USA बेस जो उनखे मां हिकिड़ो प्रोजेक्ट ठाहे ॾिनो त कंहिं माण्हू जी बांह कटिजी वई आहे हाणे उनखे आर्टिफिशियल को डोनर बांह ॾियणु चाहे थो त उहो मुंहिंजे मोबाइल में बि वीडियो पियो आहे त उन मां तमामु इहो थियो जो उन्हनि सक्सेसफुली इहो ऑपरेशन कयो ऐं उहो ऑपरेशन उन माण्हू जी बांह पूरी कटी अथनि ऐं उन डोनर जी बांह उनखे लॻाए कहिड़े नमूने सां कहिड़ी स्ट्रेटजीस तव्हांखे अपनाइणियूं आहिनि उहो करे उन जी जेको आहे बांह लॻे विदिन 1 वीक जेको आहे सो उनजो हैंड जो कमु करणु शुरू करे ॾिनो इहो सॼो कुझु आहे AI सां ऐं AI सां रिलेटेड जेको अलाइड जेके आहिनि ब्रांचिस उन्हनि में जेकॾहिं तव्हां महारत हासिलु कयो था त न सिर्फ़ु इहो बल्कि तव्हांजा हिकिड़ा ओपन सोर्सिस बि शुरू थी था वञनि पैसिव इनकम जा जीअं ऑनलाइन इनकम तव्हां करे सघो था यूट्यूब ऑटोमेशन जे ज़रिए ऐं खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हां त चवण जो मक़सदु इहो त जेकॾहिं तव्हां हरू भरू वाला वीडियो जेके कार्टून ऐं जेके जंहिंजो को असांजी ज़िंदगी सां को लेना देना ई कोन्हे उनखे तव्हां बिल्कुलु कयो था त इन खां सुठो आहे त तव्हां पंहिंजे वक़्त खे जेको आहे प्रॉपर वे में यूटिलाइज़ करे कुझु अर्न कयो कुझु सिखो सो बिल्कुलु मुंहिंजो इहो आहे ऑब्जेक्टिव इन सां इन जे हवाले सां मुंहिंजा ॿिया खोड़ सारा ॿिया बि प्रोजेक्ट्स आहिनि त 3D एनाटॉमी इंटरेक्टिव टेबल जेको आहे सो उहा कीअं कमु करे थी उहा जेकॾहिं पाकिस्तान में टेक्नोलॉजी हींअर आहे त तक़रीबन 1 करोड़ प्लस जी उनजी कॉस्ट आहे पर मां AI जे टूल जी मदद सां उहो सिर्फ़ु $6 में तव्हांखे पूरी एक्सेस मेडिकल कॉलेजिस खे ॾेई सघां थो जंहिंसां हर हिकु ॿार जेको आहे पूरी एनाटॉमी फिजियोलॉजी सिखी सघे थो न सिर्फ़ु इहो बल्कि मेडिकल प्रोसीजर जेके बि आहिनि उहो सभु उनखे ॾिसी एनालाइज़ करे सघे थो त मुंहिंजो जेको फाइनल ईयर ईंदो जॾहिं मां हाउस जॉब कंदुसि त इहे प्रोसीजर मूंखे कीअं करणा पवंदा त उहो हिकिड़ो उनजो स्कोप क्लियर थिए थो इन ॻाल्हि वाओ ज़बरदस्त ज़बरदस्त सर वधीक इन बाबति पाण प्रोग्राम में ज़रूरु ॻाल्हायूं था ऑनलाइन अर्निंग जे बारे में बि अॼु जे प्रोग्राम में बि ॻाल्हाईंदासीं जीअं त मूं स्टार्टिंग में बि चयो त उहे नौजवान जेके इन फील्ड जी तरफ़ जिन जो रुझान आहे त उन्हनि जे लाइ अॼु जो प्रोग्राम इलाही यूज़फुल थियणु वञी रहियो आहे सो तव्हां पूरो प्रोग्राम ज़रूरु अॼु जो ॾिसिजो
ऐं फेसबुक ते पेज बि मौजूदु आहे महरान TV एंटरटेनमेंट जे नाले सां, सो तव्हां सेगमेंट टू सेगमेंट प्रोग्राम उते बि ॾिसी सघंदा आहियो। ऐं उनखां अलावा यूट्यूब ते महरान TV एंटरटेनमेंट जे नाले सां चैनल मौजूदु आहे, त प्रोग्राम जेको आहे सो तव्हां उते बि ॾिसी सघंदा आहियो। उते बि शाम जो 5 बजे खां पोइ जेको आहे सो अपलोड थी वेंदो आहे। व्यूअर्स, अॻियां वधूं था। फ़हद काज़ी असां सां गॾु मौजूदु आहे। जी फ़हद, असां जेकॾहिं मोबाइल मां उहा ई ॻाल्हि वरी बि कंदसि त जॾहिं असां जेको आहे सो स्क्रोलिंग कंदा आहियूं थोरी देरि जे लाइ, काशे सुठी ॾिसण में ईंदी आहे त यकीनन ख़ुशी थींदी आहे। तव्हांजी वीडियो जॾहिं साम्हूं आई त वाक़ई में मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मां चाहींदसि त तव्हां हिन टूल बाबति AI टूल बाबति जे प्रोग्राम में ॻाल्हायो। बिल्कुलु ज़रूरु। असल में जॾहिं मूं डिग्री पंहिंजी पूरी कई अंडर ग्रेजुएट जी पोएं साल IBS अखर मां, त मुंहिंजो आइडियो इहो आयो मूंखे त सिंधी में छो त मूवीज़ कोन आहिनि हूंदियूं ऐं तक़रीबन ड्रामा बि जेके हूंदा आहिनि उहे सिंधी अहिड़ी ॻाल्हाईंदा आहिनि जेको पाण नॉर्मली कोन ॻाल्हाईंदा आहियूं, त उन जे करे नौजवान जेका नसल आहे उहा उन खां डिस्कनेक्टेड फील थींदी आहे। त मूं चयो त जेकॾहिं मूवीज़ खे जेकॾहिं डब करे सिंधी में आणिजे, हिकु त उनजी फ़िलहालु का मार्केट कोन्हे न, त को कॉम्पिटिटर कोन हूंदो, त पैसा कमाइण जा हिकिड़ो चांसिस इलाही आहिनि। ॿियो त सिंधी जेको आहे सो ॿोली उहा ऑफिशियली न पर मुंहिंजे नज़र सां मरे पई, छो त हाणे स्कूल जेके आहिनि उन्हनि बि जेको आहे सो सिंधी जेको आहे सो पढ़ाइणु घटि करे छॾी आहे ऐं माइट बि जेके आहिनि उहे ध्यानु नथा ॾियनि ॿारनि ते। त उहे हींअर जी जेको आहे सो रिसर्च इहा आहे त 8 जे करे लफ़्ज़नि जो को जुमिलो केरु ॻाल्हाए थो, उन मां 2 या 3 जेके आहिनि सो लफ़्ज़ सिंधी या उर्दू जा थो केरु उनजो उर्दू या इंग्लिश जा थो केरु ॻाल्हाए, त सिंधी जेका आहे सो तमामु ख़तरे में आहे। ठीकु आहे, त उन खे बचाइण जे लाइ बि इहा शइ इस्तेमालु थी सघे थी। त जॾहिं मूं इन शइ में कमु जेको आहे सो कमु स्टार्ट कयो त मूं चयो त कमु सवलो हूंदो, छो त तजुर्बो त मूंखे जाम आहे। मूं जेको आहे एज़ ए AI इंजीनियर ताइवान में कमु कयो आहे ऐं ॿियो कंप्यूटर साइंस जी डिग्री आहे ऐं सॼो ज़िंदगी इन्हनि शयुनि में कमु कयो आहे, त मूंखे लॻो कमु सवलो हूंदो। पर जेका मुंहिंजी थिंकिंग हुई त ही शयूं जेके आहिनि सो मूंखे मिली वेंदियूं, उहे आउं इस्तेमालु कंदुसि, हीअं कंदुसि, ख़बर पई सिंधी जेका आहे ॿोली उहा AI जी दुनिया में मौजूदु ई कोन्हे, न उन जा के बि टूल्स बेसिक टूल्स मौजूदु कोन्हनि। ऐं जॾहिं उहे टूल्स आउं ठाहिणु वेठुसि, ख़बर पई जेके डेटा सेट हूंदा आहिनि, जो डेटा हूंदो आहे जॾहिं ट्रेन थींदियूं आहिनि शयूं, डेटा मौजूदु कोन्हे सिंधी ॿोलीअ में कंहिं शइ जो, त हर शइ मूंखे मैन्युअली करणी पई। ऐं 8 महीना मूंखे तक़रीबन लॻी विया यूट्यूब तां वीडियोस ॻोल्हे करे मैन्युअली उनखे टाइप करे डेटा सेट ठाहियो, उन ते ट्रेन कया। त हाणे जेके आहिनि सो मूं ठाहिया आहिनि टेक्स्ट टू स्पीच ऐं ॿियो स्पीच टू टेक्स्ट। इहे छा कंदा आहिनि त हिकु आवाज़ मां जेको आहे टेक्स्ट में कन्वर्ट कंदो ऐं ॿियो टेक्स्ट मां आवाज़ में। हाणे कम इन जा आहिनि जो पाण स्टेटिस्टिक्स ॾिसूं न त सिंध में जेको आहे सो लिटरेसी रेट आहे 61%, माना 1/8 माण्हू जेके % माण्हू आहिनि उन्हनि खे पढ़णु लिखणु अचे थो, ॿियनि खे नथो अचे। त उहे कीअं कम्यूनिकेट कनि टेक्नोलॉजी सां, उन्हनि खे दुनिया जे बारे में शयूं कीअं ख़बर पवनि, कीअं हू सर्च कनि, छा कनि। त हीअ जेके टेक्नोलॉजीज़ आहिनि इहे एक्सेसिबिलिटी वधाईंदियूं माण्हुनि जूं, ऐं इन्हनि जी मदद सां, इहे बेसिक टूल्स आहिनि, इन्हनि जी मदद सां पाण इलाही शयूं जेके आहिनि सो ठाहे था सघूं। सही, बिल्कुलु ठीकु। फ़हद, छा था सम्झो त इहो ॾिसो, असांखे इन तरह जी पहिरीं का शइ साम्हूं असांजे न आई आहे, इन ते केतिरो कमु करण जी ज़रूरत आहे? इन में इलाही कमु करण जी ज़रूरत आहे। हींअर बि तव्हां ॾिसो जेके मूं शयूं ठाहियूं आहिनि उहे तक़रीबन 50 कलाकनि जो डेटा हो जेको मूं मैन्युअली ट्रांसक्राइब कयो, त उन में मूंखे 8 महीना लॻी विया। त तक़रीबन घटि में घटि जेको आहे सो इन्हनि शयुनि खे 150 कलाक लॻंदा आहिनि, 150 कलाक। त हींअर 50 कलाकनि जो 100 कलाक अञा खपनि, उन खां पोइ पाण चवंदासीं त पाण कंहिं लेवल ते हिकिड़े ते पहुता आहियूं। ऐं हींअर बि टूल्स जेके आहिनि उहे यूज़ेबल आहिनि बिल्कुलु, ऐं माण्हुनि खे कमु अची था सघनि, पर अञा इलाही इम्प्रूवमेंट खपे पाण खे इन शयुनि में। जी बिल्कुलु। फ़ाइदनि बाबति वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। इमरान साहब, मां चाहींदसि त थोरो तव्हां इन बाबति बि ॻाल्हायो, असां वटि जेके आलमी ताक़तूं आहिनि उन्हनि जो रोल किथे आहे? डेफिनेटली आलमी ताक़त जो रोल हुजणु खपे, छो जो हीअ ॿुधायो आम जंग न आहे। अगरि हीअ जंग वधी वई, एस्केलेट थी वई ऐं अञा कुझु अरसो हली, त थी सघे थो हीअ टीं जंग अज़ीम तरफ़ मथा वञे, छो हीअ क़दम वधाए रही आहे। छो जो जॾहिं जंग लॻंदी आहे लिमिटेड वार, उनखे टोटल वार थियण में बि देरि न लॻंदी आहे कॾहिं कॾहिं। वर्ल्ड वार 1 अॻियां या वर्ल्ड वार 2 जा मिसाल असांखे अॻियां आहिनि। त मूं ॻाल्हि पहिरियों कंप्लीट कंदुमि जेको सवेर एग्ज़िस्टेंशियल जो, त जेको इसराइल माना क्लेम करे रहियो आहे ईरान लाइ, पर हक़ीक़त इहा आहे त इसराइल ख़ुदि एग्ज़िस्टेंशियल ऐं वजूदियत ईरान जे जेको आहे त ख़तरो आहे ऐं दुनिया लाइ बि ख़तरो आहे, छो जो मज़लूम क़ौमनि ते ज़ुल्म बि कराए। उन जूं 2-3 ॻाल्हियूं। नंबर फस्ट त ईरान न्यूक्लियर टेस्ट करे चुको आहे ऐं उन ते का बि पाबंदी न आहे, हू छूट मिलियल आहे उन्हनि खे, हू आज़ादी आहे, न अमेरिकन तरफ़ां के पाबंदियूं लॻल आहिनि, न ॿियनि मुल्कनि तरफ़ां, न का पुछाणो आहे,
न त को बि टेस्ट करे थो, जीअं पाकिस्तान न्यूक्लियर टेस्ट कयो 1998 में, त पाबंदियूं लॻियूं हुयूं। इवन क्लिंटन जॾहिं उन टाइम सदर हुयो त नवाज़ शरीफ़ सां हथु मिलाइण लाइ तयारु न हुयो। हीअ त अचानक पोइ 9/11 उभरियो ऐं जेको आहे त पाकिस्तान जा भाग खुली विया मुशर्रफ दौरान ते। त उहा हिकु नंबर 1 उहा, ऐं वरी ईरान उन जे मुक़ाबले में न्यूक्लियर टेस्ट न कई आहे। नंबर 2 त IAEA इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी जेका त उन्हनि जी इंस्पेक्टर्स आया आहिनि ऐं जेको आहे त इन्वेस्टिगेट कनि पिया ईरान में त उन्हनि वटि वाक़ई हीअ जोहरी हथियार आहिनि या न आहिनि, स्मोकिंग गन्स, त उहे वरी इसराइल में नथा थियनि। ऐं नंबर 3 जेकी अहम ॻाल्हि आहे त ईरान कॾहिं बि कंहिं ते हमिलो न कयो आहे। इहो आहे इसराइल जेको बार बार मुख़्तलिफ़ स्टेट्स ते, मुख़्तलिफ़ क़ौमनि ते, कंट्रीज़ ते हमिलो कंदो रहियो। यानी हीअ वजूहात आहिनि जेके ॿुधाइनि थियूं वाज़ियो त एग्ज़िस्टेंशियल वजूद जेको ईरान जे लाइ ख़तरनाक आहे, इसराइल न ई ईरान ख़तरनाक आहे, जंहिं लाइ हू क्लेम करे रहियो थो। बाक़ी जेतिरे क़दुरु ॻाल्हि आहे त आलमी क़ुवतूं किथे आहिनि, त असां ॾिसंदा आहियूं त जॾहिं पॉलिसी ठाहींदा आहियूं असां, डोमेस्टिक पॉलिसी हुजे, ख़ारजा पॉलिसी हुजे, त पब्लिक ओपिनियन तमामु वॾी अहमियत रखंदा आहिनि उन में। त हीअ आहे ख़ारजा पॉलिसी, छो जो ख़ारजा पॉलिसी ॿियनि मुल्कनि सां तल्का, जंगी हुजे, पीस हुजे, डिप्लोमेटिक हुजे, स्ट्रेटेजिक टाक्स हुजनि या ॿिया कहिड़ा बि क़िस्म जा हुजनि, जॾहिं असां ॿाहिरि जी ॻाल्हि था करियूं त फॉरेन पॉलिसी आहे, त उन में पब्लिक ओपिनियन तमामु घणो अहम रखे थो। ऐं असां ॾिसूं त जॾहिं इसराइल हमिलो कयो त शायदि उनखे एक्सपेक्टेशन में न हुयो इहो त उनजो रेस्पॉन्स अहिड़े क़िस्म जो ईंदो। वरी साॻी ॻाल्हि जीअं पाकिस्तान ते हमिलो कयो इंडिया, त उनखे एक्सपेक्टेशन ई न हुई त पाकिस्तान जो अहिड़ो रेस्पॉन्स ईंदो। त तंहिंजे करे जेको पहिरीं राति हुयो हमिलो उनजो फर्स्ट डे ते 15 तारीख़ ते, उहो नॉर्मल हुयो। ऐं जेको सेकेंड नाइट में ईरान हमिलो कयो इसराइल ते, उहो तमामु लीथल, ख़तरनाक, स्लो, कूल पर डेंजरस हुयो। त उहो ॾिसी करे हुन जूं वायूं बताल थी वियूं आहिनि इसराइल जूं। हाणे अहिड़ो रिस्पॉन्स हू एक्सपेक्ट ई न करे पियो। ऐं जेको हू चाहे पियो त रिजीम चेंज कंदमि ईरान में, यानी माण्हुनि खे इहे बि जेको आहे त बयानु ॾिना विया, नेतन्याहू जेको आहे लीडर इसराइल जो, त मां शायदि बॉम्बार्डमेंट करे ईअं करे पोइ अवाम के ख़िलाफ़ु कंदुसि, सुप्रीम लीडर जे ख़िलाफ़ु, ईरान जे ख़िलाफ़ु, ऐं उहे ई उथी खड़ा थींदा, स्ट्रीट्स में ईंदा, प्रोटेस्ट कंदा ऐं रिजीम चेंज शायदि। पर उनजे उबतड़ ॾिसूं था असां हींअर हालात त इसराइल में ख़ुदि माण्हू नेतन्याहू जे ख़िलाफ़ु आया आहिनि ऐं उनजी फ़ौज बि काफ़ी ॿुधण में अचे पियो त उन्हनि इनकार कयो आहे पायलट्स जहाज़ हलाइण खां। ऐं एतिरी उते क़यामत जा मंज़र आहिनि। बैरक्स में वञण लाइ, अंडरग्राउंड वञण लाइ माण्हू भॼी रहिया आहिनि, न पहिरें उघाड़े एयरपोर्ट्स तरफ़ वधी रहिया आहिनि। ऐं हाणे त कल्ह बि ख़बरूं ॿुधूं पिया त हू ॿाहिरि कढनि पिया त पब्लिक ओपिनियन जी ॻाल्हि करे रहियासीं त हाणे यानी वेस्ट आहे। वेस्ट छा थींदो, फॉक्स न्यूज़ आहे, CNN आहे, BBC आहे या ॿिया चैनलनि ते, उन ते जॾहिं वेस्ट सॼी दुनिया आई आहे, अमेरिका, यूरोप, फ्रांस, जर्मनी एंड अदर जेके ॿिया बि मुल्क आहिनि, उन्हनि जी आवाम जॾहिं उहे ख़बरूं ॾिसे थी त उन्हनि जी परसेप्शन चेंज थी वई आहे। परसेप्शन चेंज थी। ऐं इसराइल वरी जीअं सवेरे ॻाल्हि कई त को अहिड़ो मुल्क न हुयो जेको उन ते हमिलो करे जुरत कई हुजे। त हीअ तंहिंजे करे उनजी वायूं बताल थी वियूं आहिनि। ऐं अवाम उनजी पहिरियों चकर ॾिठो आहे ज़ुल्म सितम असुलु थींदो छा आहे। ऐं जॾहिं अहिड़ी सिचुएशन हूंदी आहे, तव्हां जॾहिं जंग जे हालात में आहियो, तव्हां ते बॉम्बार्डमेंट थिए, तव्हांजा माण्हू मरिया वञनि, त पोइ कहिड़े क़िस्म जा तव्हांजी फीलिंग्स, तासरात ऐं हालात हूंदा आहिनि, उहे हींअर उन्हनि महसूसु हाणे कयो आहे। त तंहिंजे करे आलमी ताक़तूं ईंदियूं ज़रूरु, हीअ ॾिसी करे उन्हनि जो रेस्पॉन्स ॾिसी करे, वेस्ट जी पब्लिक ओपिनियन ॾिसी करे। ऐं असां ॾिसूं था त कल्ह ऐं टोनी कुझु कंट्रीज़ में जॾहिं हू प्रोटेस्ट करे रहिया फ़लस्तीन लाइ, उन्हनि खे बि रोकियो वियो। त अमेरिका कल्ह न्यू डेवलपमेंट जेकी थी आहे, अमेरिकन ऐं यूरोप्स मूवमेंट कई आहे समंदर तरफ़, ऐं उन्हनि पंहिंजा जेके शिप्स मोकिलिया आहिनि। अमेरिकन हिकिड़ा जंगी ॿेड़ो आहे, जॾहिं जिथे बि जंग चाहींदो आहे उहो ॿेड़ो पहिरियों मोकिलींदो आहे, छो जो उनजी लैंडिंग कनि एयरक्राफ्ट्स ऐं जंग जी तयारी कनि, एक्सरसाइज़ अॻे ई हले पई। त पर इन में ॾिसो न, आलमी तव्हां सुवाल कयो त ताक़तूं किथे आहिनि, ताक़तूं मौजूदु आहिनि। कल्ह डेवलपमेंट न्यूज़ आहे त चाइना डायरेक्ट जेको आहे फ़ोन कई आहे ईरान खे बि, इसराइल जे प्रेसिडेंट खे बि, ऐं उन्हनि खे ट्रैकड़ी लाइ चयो आहे। अमेरिका बार बार चए थो त बाबा हीअ ॻाल्हियूं कयो। ऐं फ्रांस ऐं जर्मनी बि कल्ह बयानात अची विया आहिनि उन्हनि जा बि, त असां बि ट्रैकड़ी लाइ जेको आहे त तयारु आहियूं ऐं ॻाल्हियुनि ज़रिए मसइले जो हल कढो। छो हुननि ख़बर आहे हीअ जेको आहे त इसराइल जीअं, वरी जेका नंढी ॻाल्हि हिकिड़ी शेयर कंदो हलां आइडियन सां, हक़ीक़त जेकी आहे त मुस्लमान मुल्क आहिनि 57, इसराइल आहे हिकिड़ो जिथे यहूदी क़ौम रहे पई। फॉर एग्ज़ाम्पल अगरि उनजो ई तबाही अची वई त ॿिया यहूदी किथां ईंदा। इस्लामिक मुल्क हिकिड़ो ही मिसाल ईरान ते कुझु जेको आहे तबाही अची वई आहे, माण्हू मरी आहे, हिकिड़ी इहा ॻाल्हि सोचण जी आहे। तंहिंजे करे त हू पंहिंजा माण्हू ॿाहिरि कढी रहियो आहे।
तंहिं करे आलमी बिरादरी हिन में ठहकड़ी कंदी ज़रूरु, उनजी जी इन्वॉल्वमेंट बिल्कुलु बिल्कुलु ऑब्वियस ॻाल्हि पर आहे। हाणे ॾिसूं त जंग अॻिते केतिरे क़दुरु वञी रही आहे ऐं अमेरिका उन में ईअं न आहे त इन्वॉल्व थींदो डायरेक्ट, छो अमेरिका अची वियो त वरी ॿियूं ताक़तूं वधीक पाण ईंदियूं आहिनि। डिस्कस करियूं था, इंट्रस्टिंग टॉपिक बि ज़रूरु आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो बढ़ंदड़ इशू बि आहे, इन बाबति वधीक गुफ़्तगू थिए थी प्रोग्राम में, म्यूज़िक बि ज़रूरु ॿुधंदासीं प्रोग्राम में, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। प्रोग्राम जी फर्स्ट ब्रेक आहे, व्यूअर्स काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। भली कार चवां थी, नंढड़ो ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ पाण वापसि अची चुका आहियूं। सुबुह मेहरान प्रोग्राम अव्हांजी पंहिंजी स्क्रीन, अव्हांजो पंहिंजो मंच, प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो, ऐं हिन तरफ़ सिंगर्स मौजूदु आहिनि। ॻाल्हियूं त पंहिंजो हलंदियूं ई पियूं प्रोग्राम में, ऐं चांहि मां बि तव्हां महज़ूसु थियो। जी तव्हां खां कुझु ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदव? ज़बरदस्त ज़बरदस्त, जी बिस्मिल्लाह। चुक सोगियूं टेड़ियूं आई दिल खे मोहब्बत वारी मुख नूरुल मौला नीह जी विधियों लूसाटे लुक पियनि पयूं पछताव जा ढुकन मथे ॾई खयूं बुक दुआ घुरण दीदार जी दुआ करियो ॾीजे ॾियूं दुआ करियो ॾीजे ॾियूं जीअरे ॾिसां शल यार खे जीअरे ॾिसां शल यार खे ॾींहं ॾाढा थिया ॾिठे ॾींहं ॾाढा थिया ॾिठे दिल बर दिली दिलदार खे दिल बर दिली दिलदार खे दुआ करियो साहो सारे थो सदा सोहणे सजण सरदार खे साहो सारे थो सदा सोहणे सजण सरदार खे मनो कंडो आहे मुदामी मनो कंडो आहे मुदामी मन ठार खे ओ मुँह मिठे मन ठार खे ॾींहं ॾाढा
साए पाण मुंहुं परछी पंहिंजे पेना रखे परछी पंहिंजे पेना रखे ॾींहं ॾाढा नूरुल मौला नाहे ताकत हिननि धरना दा रखे नूरुल मौला नाहे ताकत हिननि धरना दा रखे हाल हीणे ते अचे शल हाल हीणे ते अचे शल हो रम रब गफ़ार खे हो रम रब गफ़ार खे ॾींहं ॾाढा थिया ॾिठे ॾींहं ॾाढा थिया ॾिठे दिल बर दिली दिलदार खे दिल बर दिली दिलदार खे दुआ करोड़ी वाह ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही सुठो ऐं सभिनीनि जो साथ इलाही सुठो ज़बरदस्त तव्हांजो आवाज़ु ख़ूबसूरत जी इमरान साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं सुबुह जे टाइम ते बि पाण जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे मोबाइल अगेन खणंदा आहियूं असां राति जो सुम्हंदा आहियूं पोइ बि मोबाइल ॾिसी करे पोइ सुम्हूं था सुबुह जो उथूं था पोइ बि अप टू डेट जॾहिं तव्हांखे रहणो हूंदो आहे त अगेन तव्हां जेको आहे सो मोबाइल जो साथ वठंदा आहियो ईरान जो भरपूर जवाबु हुयो उनखे तव्हां कीअं ॾिठो आहे इहो जीअं सवेर चयो रेस्पॉन्स हू उमेदु न करे पियो इसराइल अहिड़े क़िस्म जी पर हिकिड़ी ॾिसूं जेकॾहिं जेके $1 मिलियन क्वेश्चन्स उथनि पिया ईरान लाइ ख़ासि तौर ते त इसराइल जा जहाज़ हवाई आख़िर हदूद में उन में आज़ादी सां कीअं दाख़िल थिया ऐं ईरान जे कैपिटल सिटी तेहरान ते कीअं उॾामिया जी त उन में इहे हिकिड़ा सुवाल उभिरनि था डेफिनेट इन जो जवाबु खपे जेको आहे त पूरी वर्ल्ड कम्यूनिटी खे बि ऐं उन्हनि जे हामियुनि खे दोस्तनि खे बि ॿियो असां ॾिसंदा आहियूं त जंग विढ़ण खां पहिरीं तव्हां वटि केतिरी इंफॉर्मेशन आहे दुश्मन जी छो चवंदा आहिनि त जेकर तव्हां वटि इंफॉर्मेशन पूरी आहे त अधु जंग माना तव्हां फतह कई बाक़ी अधु विढ़णी आहे छो जो ताक़त जी ऐं कमज़ोरनि जी दुश्मन जी ज़रूरु ख़बर हुजणु खपे हिते थियो छा आहे त जेको मूसाद इंटेलिजेंस एजेंसी आहे इसराइल जी ऐं रा इंटेलिजेंस एजेंसी इंडिया जी आहे उन्हनि गॾिजी करे कमु कयो आहे ऐं वॾे पैमाने उन्हनि जासूसी कई आहे हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा आहे त तेहरान में यानी कैपिटल सिटी में उन्हनि हिकिड़ी पंहिंजी कैम्प बि क़ाइमु कई आहे जिते उन्हनि पंहिंजा ड्रोन्स ॾिना आहिनि तंहिंजे करे ई त इहो फस्ट डे ते जेको इसराइल हमिलो कयो ईरान ते त उन जा मिलिट्री कमांडर्स उन जी मिलिट्री इंस्टॉलेशन्स उन जा जेको साइंटिस्ट 6 मारिया विया यानी उहे ख़ुदि हैरान एग्ज़ैक्टली यानी एग्ज़ैक्ट उन ई जॻहनि ते टारगेट कीअं थिया आहिनि ई कहिड़ो गद्दार थी सघे थो कंहिं इंफॉर्मेशन ॾिनी आहे त असुल में छो जो हीउ ॾिसो न जंग अॼु जी न आहे हीउ 20-30 सालनि जी तयारी खां पोइ ईरान ऐं इसराइल हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आया आहिनि ऐं ॿी ॻाल्हि इहा त ॿई जेके ताक़तवर मुल्क आहिनि जीअं इंडिया ऐं पाकिस्तान फस्ट टाइम यानी अहिड़े पैमाने ते न्यूक्लियर टेक्नोलॉजी खां पोइ जंग विढ़िया त जासूसी निज़ाम कंहिं बि मुल्क जो उनजो तगड़ो हुजणु खपे बहितरीनु हुजणु खपे जीअं सनज़ू जेको 3 BC में चाइना जो रहियो आहे हिकिड़ो वॾो स्ट्रेटजिस्ट उन किताब में लिखियो आर्ट ऑफ वार उन में उहो ॿुधाए पियो 5 जासूसी जा क़िस्म ऐं उन्हनि मां हिकिड़ो इहो आहे त यानी कन्वर्टेड स्पाई ब्लैक स्पाई ॿिया बि आहिनि पर कन्वर्टेड स्पाई यानी माण्हू तव्हांजो ई हुजे पर उनखे दुश्मन कन्वर्ट करे ऐं उहो दुश्मन लाइ कमु करे तव्हां ईअं सम्झो तव्हांजो माण्हू आहे कल्ह बि हिकिड़ो ॾिसूं पिया असां मिलिट्री पर्सनल जेको आहे त पकड़ियो वियो आहे ईरान जे तरफ़ां ऐं उहो गद्दारी करे इंफॉर्मेशन सॼी ॾेई रहियो इसराइल खे ऐं ॿियो ईरान खे सम्झणु खपे त दुश्मन कहिड़ो आहे दोस्त कहिड़ो आहे जीअं सवेरे ॻाल्हि कईसीं त पोइ तव्हां हिकिड़ो जंग जी फतह यानी करे सघो था त जीअं पाकिस्तान इंडिया जी जंग लॻी सॉरी टू से त ईरान जेको आहे त वेलकम कयो इंडिया खे बि ऐं उन्हनि जूं कुझु ॻाल्हियूं थी हुयूं पर हाणे जॾहिं जंग लॻी आहे ख़बर पई आहे त इंडिया त दुश्मन आहे
इंडिया जा जासूस उते मौजूदु आहिनि जेके जासूसी करे रहिया आहिनि, छो जो इसराइल ग्रेटर इसराइल जो ख्वाबु ॾिसी रहियो आहे। जीअं इंडिया हिन ख़िते में साउथ एशिया में ग्रेटर इंडिया जो ख्वाबु ॾिसी रहियो आहे, तंहिं करे जासूसी निज़ाम खे उन्हनि खे जेको आहे त बहितर बणाइणो पवंदो ऐं दुश्मन ते नज़र रखणी पवंदी त ही जेके अंदरि घुसी करे उन्हनि जे एरियाज़ में ई कीअं हमला करे थो। पर ईरान जो जेको रिस्पॉन्स आहे ॿुधायोसीं जीअं त अनएक्सपेक्टेड आहे। ईरान को आम मुल्क न आहे। ईरान हिकु त उन वटि मिज़ाइल सिस्टम अहिड़ा आहिनि, काफ़ी माण्हुनि खां ॿुधण में इहो अचे पियो सोशल मीडिया ते, अगरि ईरान जा मिज़ाइल ख़तमु थी विया त पोइ छा थींदो। पर जेके ॾिसो न उन्हनि वटि 1000 मिज़ाइल्स बि आहिनि ऐं जेकॾहिं 10,000 मिज़ाइल बि आहिनि, 100 बि रोज़ मिज़ाइल सां हमिलो करे त हीअ जंग केतिरी पोइ प्रोलांग थी सघे थी, केतिरी ड्रेक ताईं हली सघे थी ऐं इन में सॼो इसराइल खे हू तबाह बि करे सघे थो। त ईरान अहिड़ो मुल्क आहे जंहिं वटि तमामु घणा ज़ख़ीरा आहिनि ऐं हिकिड़ा अहिड़ा ज़ख़ीरा आहिनि जेके अंडरग्राउंड आहिनि, पूरे शहर जो शहर मिज़ाइल सां भरियल पियो आहे। सुपरसोनिक मिज़ाइल हुजे, खैबर मिज़ाइल हुजे या बैलिस्टिक मिज़ाइल्स हुजनि, उन्हनि त तवक़ई न कई हीउ पहुचंदो। ऐं ॿी ॻाल्हि मज़े जी आहे त इसराइल जॾहिं बैलिस्टिक मिज़ाइल सां हमलो कयो ईरान ते 2 ॾियारा पहिरीं, त हुनजो बैलिस्टिक मिज़ाइल इराक में ई दम तोड़े वियो। पर इसराइली मिज़ाइल्स उहे ख़तरनाक मिज़ाइल्स आहिनि, ख़ासि तौर ते सुपरसोनिक मिज़ाइल्स जेके इसराइल खे हिट कनि था। त हुननि यानी एक्सपेक्टेशन ई न कयो त चए हाणे असां हुननि जो जेको दिफ़ाई निज़ाम आहे पहिरें ॾींहं ते हुननि ख़तमु कयो आहे, छो जो हुननि इहो सम्झो त हाणे ख़तमु थी वियो, हाणे हू कुझु न करे सघंदा, जवाबी कार्रवाई न ॾेई सघंदा। ऐं ॾिसो वरी ॿी हैरत अंगेज़ ॻाल्हि त अमेरिकन सदर ट्रम्प चए थो जेकॾहिं इसराइल हमिलो करे थो त मां हुन सां साथ न आहियां, पर जेकॾहिं ईरान वरी जवाबी कार्रवाई करे थो त मां पोइ इन्वॉल्व थींदुसि। हाणे जवाबु तव्हांखे कोई मारींदो रहे, तव्हांजी फैमिली ते अटैक करे ऐं 2-3 तव्हांजा माण्हू बि मारे ऐं तव्हांखे चए थो ख़ामोश थी वियो, ज़ाहिर जवाबु त ॾींदो। ऐं हीउ जवाबु कानूनी आहे, जस्टिफाइड आहे, छो जो यूनाइटेड नेशन सिक्योरिटी काउंसिल जो आर्टिकल नंबर 51 जे मुताबिक़ तव्हां सेल्फ डिफेंस में हमिलो करे सघो था, तव्हां बचाव में हमिलो करे सघो था। हीउ ईरान हमिलो न कयो आहे ऐं ॾिठो आहे त जेकी जंग जेकी शुरू कई उहा इसराइल कई, ईरान बार बार उनजो जवाबु ॾेई रहियो आहे ऐं कंहिं ख़ासि टाइम ते ॾेई रहियो आहे, पर हुनजो को यानी टाइम न आहे, सुबुह शाम राति जेको आहे इसराइल हमिलो कंदो रहे थो। पर उनजे बावजूद बि यानी ॾिसो हाणे हिननि खे अंदाज़ो थी वियो आहे त ईरान जवाब बि ॾेई सघे थो, तबाह बि करे सघे थो। जीअं ॿुधाइनि उते क़यामत जा मंज़र आहिनि। कल्ह नेतन्याहू जेको आहे त पाण वञी करे अखियुनि सां ॾिठो, हुनखे एतबार न अचे पियो त हीअ वाकई तबाही एतिरी अची सघे थी। नुनारी साहब हूअं बि चयो वेंदो आहे न त ज़ुल्म करणु शायदि ॾाढो आसान हूंदो आहे, पर वरी तव्हां जॾहिं सहंदा आहियो त पोइ उहा शइ ॾाढी मुश्किल बणिजी वेंदी आहे। त तव्हां बिल्कुलु पंहिंजी ॻाल्हियुनि में सवेर बि चयो त उन्हनि खे हाणे अंदाज़ो थियो आहे, उन्हनि खे हाणे अहसासु थियो आहे त जॾहिं पंहिंजा माण्हू मरंदा आहिनि, पंहिंजे कंट्री ते वार कयो वेंदो आहे, जॾहिं पंहिंजी क़ौम जेको आहे सो ख़तरे में हूंदी आहे त पोइ छा ख़ौफ़ हिरास जी उहा हवा जॾहिं पखिड़िजे थी त पोइ कहिड़ा कहिड़ा नतीजा असांजे साम्हूं अची सघंदा। छा उन खां अलावा उहा सरज़मीन ई अहिड़ी आहे, असां उन सरज़मीन जी ख़ुदि इज़त कंदा आहियूं, दुआगू बि आहियूं। मां चाहींदसि त पाकिस्तान जा जेके तासुरात आहिनि उहे जीअं तव्हां ॾिठा आहिनि, तव्हां उन बाबति बि ॻाल्हायो। बिल्कुलु, पाकिस्तान त वाज़े तौर ते पाकिस्तान जो फॉरेन मिनिस्टर हुजे, पाकिस्तान प्राइम मिनिस्टर हुजे, पाकिस्तान प्रेसिडेंट, पाकिस्तान जो नाइब जेको आहे त जेको वज़ीर अज़म जो आहे, उन्हनि जे तरफ़ां ई खुलियल ओपनली सपोर्ट कई वई ईरान जी। ईरान खे फ़ोन कयो वियो आहे, छो जो इंटरव्यू हाणे त वायरल थी वियो आहे 2 ॾियारा पहिरीं जेको नेतन्याहू जो, ऐं हू उन में चए पियो त मुस्लमान जेके रेडिकलिस्ट मुल्कनि, इस्लामिक मुल्क ख़ासि तौर ते, उन्हनि खे असां निशानो बणाईंदासीं ऐं असांजो पहिरियों टारगेट आहे ईरान ऐं जेको नेक्स्ट आहे ईंदड़ आहे उहो आहे पाकिस्तान। इहा वीडियो वायरल थी वई आहे ऐं कल्ह त मूं ॾिसां पियो वीडियो वरी अपडेट जेकी राति जी आहे त ट्रम्प जेको चई रहे त उहो ग़लती सां हुन खां निकिरी वियो आहे पाकिस्तान जो, अहिड़ी का ॻाल्हि न आहे, पाकिस्तान टारगेट न आहे। त यानी पर जेकॾहिं असां हिस्ट्री खणी ॾिसंदासीं, वरी इहो नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त हिस्ट्री में बि इसराइल हमेशह कोशिशि कंदो रहियो आहे, साज़िशूं कंदो रहियो आहे, कंस्पायरेसी कंदो रहियो आहे पाकिस्तान ख़िलाफ़ु इंडिया सां मिली करे। असांखे उहे ॾींहं यादि न आहिनि जॾहिं 1980 जे ॾहाके में इसराइल
इंडिया सां मिली करे पाकिस्तान जे कहूटा पावर प्लांट जेको अब्दुल कदीर ख़ान जिते एटॉमिक बॉम्ब जिते बॉम्ब, ठाहे रहियो जी, हो, बिल्कुलु, त बिल्कुलु। उते उन्हनि कोशिशि कई हमले जी, पर इहा पाकिस्तान फोर्सिस उनखे नाकाम बणायो हो। इहा वॾी साज़िश थी। अगरि उहो साज़िश कामयाबु वञे हा त पाकिस्तान जो छा थिया? जी त पाकिस्तान जे एटमी असासनि ते हमले जी कोशिशि कई वई। त यानी हिस्ट्री में बि या हाणे बि जेको रिसेंटली मई में जेके कॉन्फ्लिक्ट हुया, तज़ादात इंडिया पाकिस्तान जे विच में थिया हुआ, उन में इसराइल भरपूर हिन जी मदद कई। बिल्कुलु, वरी बिल्कुलु। साॻियो ई इहो ई त जॾहिं हू बि एक्सपेक्ट न करे पियो इसराइल वांगुरु त पाकिस्तान अहिड़ो रिस्पॉन्स ॾींदो। जीअं चवंदा न, कंहिंखे तव्हां थप हणी कढो था, पाण खे तव्हां छा बि सम्झो था ताक़तवर, त उनखे त थप लॻाई तव्हां, पर जेको उनजो रिस्पॉन्स ईंदो उहो तव्हांखे ख़बर न आहे। थी सघे थो तव्हां त उनखे थप्पड़ हयो हिकिड़ो, थप कढी, पर जेको आहे ओॾां हू पिस्टल खणी तव्हांखे वाकाए कढे। सही सही त ही बि हिननि सां इक्वल एंड अपोजिट रिएक्शन वारी ॻाल्हि आहे। एग्ज़ैक्टली। त ॿिए जी छो ख़बर न आहे, तबियतूं बिल्कुलु, कहिड़ियूं आहिनि, उन बिल्कुलु। ताक़त केतिरी आहे, Exactly। तव्हां इन में चवंदा आहिनि मिसकैलकुलेशन तव्हां सही, कंदा, सही। तव्हांजा अंदाज़ा ग़लति वेंदा। सही। अच्छा, वधीक इन बाबति पाण ॻाल्हायूं था। इमरान साहब ॿिया बि असांजा गेस्ट मौजूदु आहिनि, त उन्हनि खे बि असां बिल्कुलु भरपूर टाइम ॾींदासीं। गुलाम फारूक साहब मौजूदु आहिनि, त मां थोरो ॻाल्हाइणु चाहींदमि ऑनलाइन अर्निंग जे हवाले सां। ऐं उहे तमामु नौजवान जेके न्यूली जेको आहे सो हींअर पंहिंजी ग्रेजुएशन खां पोइ फ्री थी घर में मौजूदु आहिनि, तव्हां उन्हनि खे बि गाइड कंदा हलो। उहे स्टूडेंट्स जेके इंटरमीडिएट खां पोइ थोरो उन्हनि खे गैप हूंदो आहे, तव्हां उन्हनि खे बि गाइड कंदा हलो। उहे स्टूडेंट्स जेके इंट्रस्टेड आहिनि, त असां का शइ असां सिखी वठूं, को न को अहिड़ो कोर्स करे वठूं जंहिं थ्रू जेको आहे सो असां घर वेठे बि नाणो कमायूं। जी प्लीज़। बिल्कुलु ताहिरा, हिन में मां अलहमदिल्ला विथ एग्ज़ाम्पल तव्हांखे कुझु शयूं ॿुधाईंदुसि त बेसिकली यूट्यूब ऑटोमेशन आहे न, इन मां माण्हू पाकिस्तान जे अंदरि वेही हिकिड़ी तमामु मतिलबु जेके मां चवां लखनि रुपीज़ में उहे माण्हू कमाइनि था जेके इलिटरेट आहिनि, पढ़ियल लिखियल बि एतिरा कोन्हनि, पर बेसिकली उन्हनि खे इहो स्किल आहे, उहे स्किल इहो सिखिया आहिनि त हिन खे मां कमाइजे कीअं। हाणे इन में आर्टिफिशियल इंटेलिजेंस तव्हांजी मदद कंदी त तव्हां चैनल कीअं ओपन कयो, कहिड़ी जेको आहे सो फेवरेट निच आहे जंहिं ते तव्हां जेको आहे सो कमु करे वधीक अर्निंग करे सघो था। त हाणे जेकॾहिं उहे ॿार या उहे औरतूं या उहे मुंहिंजूं भेनरूं ऐं माइरूं जेके घर जे अंदरि वेही सघनि थियूं ऐं ॿाहिरि नथियूं निकिरी सघनि ड्यू टू सम सर्टन रीज़न्स, त उहे घर जे अंदरि बि जेको आहे सो यूट्यूब ऑटोमेशन जा ज़रिए बग़ैर पंहिंजो फेस ॾेखारे, बग़ैर पंहिंजो वॉइस रिकॉर्ड कए, हू जेको आहे सो जनरेट करे सघनि थियूं आराम सां वीडियोज़। हाणे यूट्यूब ऑटोमेशन सिंपल आहे, किथां बि न सिखो, न कंहिंखे पैसा ॾियो, न कंहिं वटि वञो, इहो सॼो तव्हांखे गाइडलाइन आर्टिफिशियल इंटेलिजेंस ॾींदी त तव्हांखे स्टार्ट किथां खां वठिणो आहे। पोइ उनखे तव्हां फॉलो कयो ऐं पोइ तव्हां पंहिंजी जेको आहे सो फेवरेट निच में अचो। जेका औरत आहे, का लेडीज़ आहे जेकॾहिं कुकिंग जो चैनल शुरू करणु चाहे थी त उहो घर में वेठे कुकिंग जो चैनल शुरू करे सघे थी। ऐं इहा उहा निच आहे जेको आहे सो तमामु पसंदीदा ऐं वायरल निच आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको आहे सो खाधो पचाइण ऐं इन ते जेको आहे सो माण्हू इलाही इन ते व्यूअरशिप आहे, त हाणे उन ते जेको आहे सो तव्हां विदिन 3 मंथ्स जे अंदरि तव्हां पंहिंजा चैनल मोनिटाइज़ करे सघो था। जॾहिं मां पंहिंजो कोर्स वर्क पूरो कयो त उनखे जेको मशीन लर्निंग प्रोसेस जेको आहे उनखे मूं अप्लाई कयो यूट्यूब ऑटोमेशन ते। त जॾहिं AI जो कोर्स मुंहिंजो पूरो थियो त मुंहिंजो यूट्यूब ऑटोमेशन ते इलाही घणो शौक़ु बि हुयो ऐं त मां बि चाहियो त मां कुझु पैसिव इनकम इन मां जनरेट कयां, पर मां करे कोन पियो सघियुसि। तक़रीबन 7 साल मूंखे लॻी विया, पर मां फेल पियो वियुसि, छो जो को बि मूंखे को प्रॉपर वे में गाइड कोन पियो करे त इनखे जेको आहे सो हलाइणो कीअं आहे। त यूट्यूब ऑटोमेशन बेसिकली आहे एतिरी आसान जो सम्झो त मखण मां वार कढी छॾियो। ऐं जेकॾहिं तव्हां हिनखे कॉम्प्लिकेटेड सम्झो त एॾी आहे जो कंहिं सम्झो त वाढे खे चओ त वञी को ब्रेन सर्जरी करे, त उन शइ खे जेको आहे सो बिल्कुलु सम्झणो आहे त इन जी SEO सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन कीअं कमु करे थी, कीअं तव्हां पंहिंजी कंटेंट खे वायरल करे सघो था। त जॾहिं मां पहिरियों पंहिंजो मॉडल शुरू कयो तॾहिं मां पंहिंजो हिकिड़ो चैनल यूट्यूब, छो जो मेडिकल त मुंहिंजी फेवरेट फील्ड आहे, त मां उन जे ई हवाले सां हिकिड़ो चैनल ठाहियो जंहिंजो नालो रखो मेडिकोलॉजी। हाणे उन में मां मल्टीपल जेको आहे सो प्रोसीजर कंदो आहियां 3D एनिमेशन सां गॾु, उन सां गॾु जेको आहे सो AI ते वञी सर्च कंदो आहियां त कहिड़ा अहिड़ा कॉम्प्लेक्स टॉपिक्स आहिनि जेके मेडिकल जा स्टूडेंट सर्च कनि था पर उन्हनि खे उहो जेको आहे सो कंटेंट मिले कोन थो। इहो तव्हांखे AI ॿुधाए सघे थो त कहिड़ो किथे गैप्स आहिनि जेके तव्हां जिथे कॉम्पिटिशन जेको आहे सो तमामु
लो आहे ऐं रिसर्च जेको आहे सो उन में माण्हू सर्च घणो था सही, कनि इहे गैप्स तव्हां आइडेंटिफाई करे पोइ तव्हां उन जेको आहे सो जेको आहे कंटेंट पाण ठाहियो चई सघूं था 3D ते कमु जेको आहे सो वधीक आसान बणिजी वियो आहे तव्हां सुठे तरीक़े सां अॻियां जेको आहे सो कमु करे सघो था। अच्छा जी असां अॻियां वधूं था फ़हद तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। फ़हद जॾहिं असां ॿोलियुनि जी ॻाल्हि कयूं था ऐं ख़ासि तौर ते जॾहिं असां सिंधी ॿोलीअ जी ॻाल्हि कयूं था ऐं स्टार्टिंग में बि ॻाल्हि कई त असां वटि जेको आहे सो स्कूल्स में ॿोली जेको आहे सो उनखे उहा प्रेफरेंस न पई ॾिनी वञे ॿोलीअ ते केतिरो कमु थियणु खपे ऐं असां वटि स्कूल्स में जेका लर्निंग आहे उनखे कीअं ॾिसो था मां इहो बि ॼाणणु चाहींदमि जी। असल शइ जेका आहे न उहा आहे इकोनॉमी। पहिरीं ॻाल्हि त सिंधी ॿोली जी का इकोनॉमी आहे कोन। जे करे माण्हू सिंधी पढ़े लिखे थो हर शइ परफेक्ट ॼाणे थो उन खां पोइ छा थींदो हुनजो त उहो जेको आहे सो जे करे का अहिड़ी जॉब आहे जेका जंहिंमें उन सिंधी इस्तेमालु थी थिए उन में पैसा उन घटि था मिलनि। ठीकु आहे। जेके वॾा वॾा बिज़नेस आहिनि उहे उर्दू में कमु था कनि इंग्लिश में कमु था कनि उन जी सॼी ऑडिटिंग वग़ैरह हर शइ जेको आहे इंग्लिश में आहे जॾहिं त पाकिस्तान जे ठहिण खां पहिरीं हर शइ सिंधी में हूंदी हुई हिते। त पहिरीं त पाण खे उहा इकोनॉमी ठाहिणी पवंदी ऐं जेको आहे सो इन में AI वॾी मदद करे सघे थो छो त AI हर शइ ऑटोमेटेड थो ठाहे न। त जेकॾहिं मिसाल तौरु हिकिड़ो बिज़नेस ठहे थो शुरू में ऐं उहो चए थो त मूं वटि जेको आहे सो माण्हू कोन्हनि। ठीकु आहे। हाणे आउं कीअं करियां ऐं जेको आहे सो जीअं मूं ॿुधायो त 39% जेको आहे सो माण्हुनि खे पढ़णु लिखणु कोन थो अचे त उहे जेकॾहिं इन शइ में शुरूआति कनि था ऐं AI जी मदद सां जेको आहे सो कनि था ऐं त हू हर शइ जी शुरूआति जेको आहे सिंधी मां करे था सघनि छो त हुननि खे इंग्लिश त हूअं ई कोन ईंदी उर्दू बि जेको आहे चॾी फिरी ईंदी। त जेको आहे सो पहिरीं त इकोनॉमी ठहंदी ऐं जॾहिं इकोनॉमी ठहंदी न पोइ जेको आहे स्कूल चवंदा वाक़ई सिंधी ज़रूरी आहे तॾहिं हू पढ़ाईंदा न छो अॼु हू उर्दू खे छो पिया तरजीह ॾियनि छो त उर्दू जी इकोनॉमी जेको आहे हा त ॿार जेके आहिनि सो पढ़ी लिखी करे उर्दू में वधीक जेको आहे सो तरक़ी करे सघंदा। त पहिरीं ॻाल्हि त इहा आहे ऐं ॿी ॻाल्हि त इहो जो मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहा शइ शुरूआति थी कीअं आहे स्कूलनि जेको आहे सो कीअं कयो आहे। जॾहिं तव्हां ॾिसां थो कासमाबाद में ई जेको आहे सो स्कूल जा ओनर्स सिंधी आहिनि टीचर्स सिंधी आहिनि हर शइ माना सिंधी माना आहिनि ॿार बि सिंधी आहिनि। त पोइ ॿार जॾहिं जेको आहे सो पहिरें ॾींहुं स्कूल में वञे त उनखे ईअं छो थो चयो वञे त तूं माना माइटनि खे त तूं हिनखे जेको आहे सो उर्दू सेखार न त कोन पढ़ी सघंदो असां पढ़िया आहियूं सिंधी में इहो छा आहे त माना इहा शइ हुजणु खपे त माण्हू में थोरो पंहिंजी बि गैरत हुजणु खपे त सिंधी जेको एक्ज़ैक्टली फ़हद असां जेको आहे सो न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था उन खां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था ऐं मां स्कूल्स जी लर्निंग जी ॻाल्हि कई असांजे स्कूल सिस्टम्स हूअं बि हिकिड़े बेंगलो में जेको आहे सो ॿार मूंखे ईअं लॻंदो आहे त हाणे बंदि थी विया आहिनि जेको बैग आहे उहो उन्हनि ते बोझ ई हिकिड़ो हूंदो आहे वधीक हिन बाबति प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं पर न्यूज़ ॿुधूं था ऐं पोइ कंटिन्यू कयूं था पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। खे ॿीहर भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम अव्हां ताईं लाइव पहुचायो वेंदो आहे 10 बजे खां वठी 12 बजे ताईं प्रोग्राम अव्हां ताईं पहुचायो वञे थो ऐं प्रोग्राम जॾहिं लाइव हूंदो आहे त डेफिनेटली तव्हां कॉल बि करे सघंदा आहियो प्रोग्राम में शामिल बि करे थी सघंदा आहियो सो तव्हां प्रोग्राम में शामिल बि थी सघो था ऐं तव्हां जेको सुवालु आहे त तव्हां उहो बि करे सघो था। जी फ़हद असां स्कूल्स जी ॻाल्हि कईसीं सो हिन वक़्तु स्कूल्स खे कीअं ॾिसो था? हिन वक़्तु स्कूल अलाए कीअं थी विया आहिनि माना ॾिसो न UN जो बि हिकिड़ो चार्टर आहे जंहिंमें ॿुधाईंदा आहिनि त तव्हां पंहिंजी मदर टंग में जेको आहे सो ॿारनि खे सेखारियो उन्हनि खे सही सम्झ में ईंदो आहे। हाणे आउं ॾिसां थो ॿार घणो करे रटो हणंदा आहिनि इंग्लिश में जेको आहे सो पढ़ाईंदा आहिनि ऐं ॿियो उर्दू में पढ़ाईंदा आहिनि त पोइ जेको आहे वधीक रटो लॻंदो छो त हुननि खे ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी आहे ऐं जेको आहे वरी तव्हां सरकारी स्कूलनि में अचो त हुननि खे जेको ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे पर सिलेबस ॾाढो आउट ऑफ डेट आहे ऐं जॾहिं उहो जेको आहे सो मैट्रिक पार कंदा आहिनि त अॻिते वरी सॼी एजुकेशन इंग्लिश में त हुननि जे लाइ हिकिड़ी वरी आहे त गवर्नमेंट खे बि थोरो ॾिसणु खपे त इन्हनि शयुनि में जेको आहे सो सहूलियतूं पैदा कनि त जेको आहे सो ॿार अॻिते निकिरी सघे छो त इहे एजुकेशन असांजी बुनियादु आहे न जेकॾहिं इहा ई कमज़ोर हूंदी त कीअं थींदो कमु। अच्छा ताहिर हिन में मां हिकिड़ी शइ एड बि कंदुसि त बेसिकली मां जेसि ताईं ऑब्ज़र्व कयो आहे न त असांजा जेके हाणे जा जेको नई नस्ल आहे त तव्हां उनखे ट्राए करे इहो एक्सपेरिमेंट करे ॾिसजो त उन्हनि खे सिंधी जा बेसिक वर्ड ई कोन था अचनि। तव्हां जेकॾहिं उनखे चइजो न त हीअ जेको आहे सो जीअं असांखे आईने खे जेको आहे सो पुराणे सिंधी में चवंदासीं दर्शनी
इहा त दर्शनी त ठहियो, पर उन खां पोइ जेकॾहिं अॼु बि जेकॾहिं तव्हां हुनखे चइजो आईनो खणी ॾे न त हू कोन सम्झंदा, जेसिताईं हुनखे चयो मिरर खणी ॾे। त अहिड़े खोड़ सारियूं जेके शयूं आहिनि त असांखे खपे त असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ जो बचाव कंदे स्कूलनि में इहो तमामु जेको आहे आम रिवाज कयूं त ॿारनि खे बेसिकली असांजो जेको सिंधी आहे उन खे जेको आहे सो फोकस कनि, मेन फोकस। लफ़्ज़ वरी बि रिवर्ट थी वेंदा आहिनि जेॾी महिल मिसाल जीअं मूं डबिंग जी ॻाल्हि कई, मूवीज़ जेके आहिनि सो आम थी वञनि, लफ़्ज़ वरी बि रिवर्ट थी वेंदा आहिनि, असांजी ग्रामर जेका फिटे पई। तव्हां ॾिसो ॿारनि खे हाणे ॿुधाए वञे, मिसाल जो नालो ज़ेन आहे, ऐं चवां थो ज़ेन हेॾां हलिया, त आख़िर में ज़बर हणंदा आहियूं न, त जेको हाणे माउ पीउ चवंदा ज़ेन न चओ, ज़ेन चओ, ज़ेन हेॾां हलिया, त इहा ग्रामर सिंधी जी फिटे पई। एक्सेंट न, सभु सिंधी जा जेके बि एक्सेंट्स आहिनि न, जेके बि डायलेक्ट्स आहिनि उन्हनि सभिनी में ज़बर हणबो आहे। ऐं ही उर्दू वारो था खणनि, छो त हुन में ज़बर कोन्हे न, त हे चवंदा असां मॉडर्न था थी वञूं। त इहे ग्रामर जेको आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी, उहा इरिवर्सिबल आहे, उहा शइ। तव्हां बिल्कुलु सही चयो, असां जेसीं ताईं उन ते कमु न कंदासीं, उहा शइ वैल्यूएबल न बणाईंदासीं उन तरह, त माण्हुनि जो ध्यानु बि उन तरह कोन छिकजंदो। अच्छा फ़हद, अगेन तव्हांजे AI टूल ते ई मां ॻाल्हाइणु चाहींदमि, ऐं मां चाहींदमि त उहा शइ एक्ज़ैक्ट जेको आहे असां पंहिंजे व्यूवर्स सां शेयर कयूं। 8 महीना कमु कंदे तव्हांखे उहो टाइम लॻो, छा तव्हां सोचो त मां हीउ कमु कंदुसि त मूंखे 8 महीना लॻंदा, उन खां वधीक टाइम लॻंदो? ऐं हिकिड़ो स्टूडेंट जॾहिं न्यूली ग्रेजुएट हूंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजी कोशिशि हूंदी आहे त मुंहिंजी अर्निंग सुठी हुजे, मां अॻियां वधां, पंहिंजी स्टडी ते हुनजो फोकस्ड उहो हूंदो आहे। तव्हां कीअं सोचो की न मूंखे हिन ते ई कमु करिणो आहे? असल में मूं तव्हांखे उहा जंग दिमाग़ में बि त हलंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। मुंहिंजो जेको आहे सो ताइवान में यूनिवर्सिटी जे दौरान ई रिमोट जॉब हुई, त आउं कमु कंदो हुउसि न, त उन जा पैसा जमा थियल हुआ। उन खां पहिरीं जेको आहे फ्रीलांसिंग कंदो हुउसि, त उन जा पैसा जमा थियल हुआ, त मूंखे टेंशन कोन हुई हिननि शयुनि जी। ऐं जॾहिं हिन शइ जी मूं शुरूआति कई न, मूं शुरूआति कई हुई एज़ अ सॉफ्टवेयर हाउस, त सॉफ्टवेयर हाउस खोलियां त माण्हू मूंखे कॉन्ट्रैक्ट ॾींदा, उहो कमु थींदो। त उहो 3 महीना खनि कमु हलियो, ऐं उन खां पोइ जेको आहे सो कमु अचणु बंदि थी वियो, छो त जेको आहे सो फाइवर, अपवर्क जेके आहिनि हाणे इलाही कॉम्पिटिटिव थी विया आहिनि, उन ते तव्हांखे सफ़ा घटि प्राइज़िंग थी ॿुधाइणी पए, ऐं ॿियो इलाही माना उन में मसइला आहिनि, त कमु अचणु बंदि थी वियो। त उन खां पोइ जेको हाणे पिवट करिणो पियो, मूं जंहिंखां पुछियो, जेके बि सॉफ्टवेयर हाउस कामयाबु आहिनि उन्हनि खां पुछियो, सही सही, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। अच्छा, मां चाहींदसि त असां जेको आहे न, जॾहिं हिन तरह जा नौजवान असांजे प्रोग्राम में मौजूदु रहनि था, ऐं उहा शइ जेका ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु न्यू शइ साम्हूं अचे थी, जंहिं ते घटि कमु कयो वञे थो। ऐं जीअं त मूं पहिरीं बि ॻाल्हि कई त जॾहिं स्टूडेंट यूनिवर्सिटी जा उहे 4 साल गुज़ारे छॾंदो आहे, त उन खां पोइ हिकिड़ी शइ ॾाढी वाज़े सम्झ में उनखे ईंदी आहे त मूंखे कमाइणो आहे। ऐं असां वटि ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो उहा बैक उन तरह स्टूडेंट्स वटि कोन थी रहे, उहा बैक पुशअप उन्हनि वटि न हूंदो आहे। मेजॉरिटी स्टूडेंट्स जी मां ॻाल्हि कयां थी, त उन्हनि वटि ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा सपोर्ट न हूंदी आहे, ऐं पोइ हू महिनत जफ़ाकशी सां जॾहिं पढ़ंदा आहिनि त पोइ हिक ई डोड़ जे पोयां लॻंदा आहिनि, उहा आहे कमाई। ऐं असांखे सुठो कमाइणो आहे, असांखे जेको आहे सो पंहिंजे घर खे सपोर्ट करिणो आहे, नंढा भाउ भेण हूंदा आहिनि, फैमिली हूंदी आहे, काफ़ी सारा घणनि माण्हुनि खे चैलेंजिस अचनि था, स्टूडेंट्स खे चैलेंजिस अचनि था, त पोइ उनजे पोयां ई लॻी वेंदा आहिनि। त पोइ मूंखे लॻंदो आहे त क्रिएटिविटी उते जेको आहे सो उते दम तोड़े वठंदी आहे। सेम ईअं आहे, तव्हां बि यूनिवर्सिटी जे स्टूडेंट्स सां जेको आहे सो माशाल्लाह सां तव्हांजी वाबस्तगी रहे थी, इहा शइ तव्हां नोट कई आहे, ऑब्ज़र्व कई आहे? हा बिल्कुलु। ऐं ॿियो वरी ॾिसो न, असांजो जेको आहे त पावर्टी रेट छा आहे, असांजा हालात कहिड़ा आहिनि। असां को डेवलप्ड स्टेट्स न आहियूं, असां अंडर डेवलप्ड ऐं डेवलपिंग स्टेट आहियूं। ऐं जीअं मां ॿारनि खे ॿुधाईंदो आहियां इहो पॉलिसीज़ जॾहिं असां पढ़ाईंदा आहियूं, डोमेस्टिक पॉलिसीज़ कीअं ठहनि थियूं, फॉरेन पॉलिसीज़ कीअं ठहनि थियूं, तव्हां जूं जेको आहे त लोकल पॉलिसीज़ कीअं थियनि थियूं। छो पॉलिसी माण्हू जोड़ींदो आहे हालात ॾिसी करे, पहिरियों सॼी ऑब्ज़र्वेशन कंदो आहे, होमवर्क कंदो आहे, पोइ डिज़ाइन कंदो आहे पॉलिसी असांखे छा करिणो आहे। जेके डेवलप्ड स्टेट्स आहिनि, जीअं उतां जा स्टूडेंट्स हुजनि, उन जा ॿार हुजनि, उन्हनि जा वालदेन हुजनि, उहे लॉन्ग टर्म पॉलिसीज़ जोड़नि था। असां शॉर्ट टाइम शाम जो खाइण लाइ माण्हू परेशान आहे, जेको आहे त ॿिनि वक़्तनि जी रोटी मानी उन्हनि खे सॉरी जेको आहे ॿारनि खे खारायूं, कीअं स्कूल बैग वठी ॾियूं, कीअं किताब वठी ॾियूं, कीअं ईद जी ख़र्ची ॾियूं, कीअं नवां कपिड़ा वठी ॾियूं, त उन्हनि लाइ इहे परेशान आहिनि। त लॉन्ग टर्म पॉलिसी ताईं नथियूं जुड़नि। त यूनिवर्सिटी खां पोइ फ़ौरन जीअं ॿारु वञे थो, त अक्सर ॾिठो वियो आहे इन पावर्टी रेट जे करे, इन अंडर डेवलपिंग जे करे, त ॿार खे जल्दी में कम ते लॻाए छॾनि था पेरेंट्स। किथे न किथे चओ बाबा एडजस्ट थियो। ऐं हूअं बि हक़ीक़त आहे हिकिड़ी ज़िंदगी जी आहे, त तव्हां जेकॾहिं 16 सालनि जी एजुकेशन हासिलु कई आहे, त उन खां पोइ तव्हां प्रैक्टिकल लाइफ में अचो था। बिल्कुलु, यूनिवर्सिटी हिकिड़ी अलॻि दुनिया आहे,
उन में practical life सोशलाइज़ेशन लॻाए, थिए थी, बिल्कुलु। तव्हांजी कनेक्शन थिए थी, पब्लिक रिलेशन्स थियनि था, मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा मुख़्तलिफ़ शहरनि जा छोकिरनि सां कनेक्शन थिए थो, ऐं ॿियो जेको कम्यूनिटी आहे ओवरऑल उन खां पोइ प्रैक्टिकल लाइफ में अचो था। ऐं प्रैक्टिकल लाइफ में ऐं इहो पीउ माउ जो बि हक़ु आहे त हाणे तव्हां उन्हनि जे जेको आहे त कमाए बि ॾियो ऐं पंहिंजी ज़िम्मेवारी पाण क़बूलु कयो। ऐं उहे ॿार पोइ कामयाबु थियनि था जेके 4 साल महिनत कनि था, जफ़ाकशी कनि था, डेडिकेशन कनि था, Distract कमिटमेंट नथा सां थियनि, जी, महिनत बिल्कुलु, कनि था। बिल्कुलु महिनत कनि ऐं मां इहो ई ॿारनि खे सम्झाईंदो आहियां, बाबा 4 साल तव्हां भले जागी गुज़ारियो, पोइ सॼी उमिरि तव्हां आराम कयो। पर जेकॾहिं 4 साल तव्हां आराम कयो जेके यूनिवर्सिटी जा हाँ, या डिफरेंट एक्टिविटीज़ में लॻी वियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पोइ सॼी उमिरि ज़िंदगी तव्हांजी जाॻणो चैलेंजिंग पवंदो ऐं भोगणो पवंदो। बिल्कुलु, ऐं जे बिल्कुलु। महिनत कंदव तव्हां फ़ौरन तव्हांखे जॉब मिली वेंदी, किथे ऑफर मिली वेंदी, तव्हां लाइब्रेरीज़ जॉइन कयो, नंबर जी, 1 बिल्कुलु, बिल्कुलु। नॉलेज हासिलु कयो, ॿियो स्किल हुजे, जीअं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी ॻाल्हि हली रही आहे त हींअर दौरु आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो आहे। ऐं मूं ई सवेरे जीअं तव्हां सां बि शेयर कयोसीं ॻाल्हियुनि में त दोस्त ॿुधाए पियो त 70 खां अबव जेको आहे परसेंटेज आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा फॉर्म भरिया शागिर्दनि, त पोइ ॿिया डिपार्टमेंट केॾां वेंदा। यानी हींअर दौर जे हिसाब सां ऐं हीअ बि ॻाल्हि जेकी हली रहे जंगियुनि जी, टेक्नोलॉजी जी, स्ट्रेटेजिक वॉरफेयर जी, उहो टेक्नोलॉजी आहे। टेक्नोलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजेंस खां अलॻि न आहे। चाइना ॾिसूं हींअर किथे पहुतो आहे, बिल्कुलु, सिर्फ़ु इन लाइ आर्टिफिशियल इंटेलिजेंस में उहो अॻिते अची वियो आहे। बिल्कुलु, बिल्कुलु, त चाइना हींअर अमेरिका सां कोलो कोले में मिलाए हले पियो। सही, बिल्कुलु। सो आर्टिफिशियल इंटेलिजेंस तमामु हिकिड़ो अहम यानी सब्जेक्ट आहे जेको मुंहिंजे ख़्याल में स्टूडेंट्स खे जेको आहे सिखणु खपे। भले खणी ॿियो ई शोबो हुजे, पर इन में थोरी घणी ऑनलाइन कोर्सिस काफ़ी आहिनि, जीअं साईं ॿुधायो त दुनिया भरी पई आहे स्कॉलरशिप्स लाइ ऐं हाँ, बिल्कुलु। तव्हांखे हिकिड़ो वक़्तु ॾियणो आहे। तव्हां स्टार्टिंग में सर ॻाल्हि कई त असांजा नौजवान जेको आहे सो वक़्तु खे सुठो यूटिलाइज़ कोन करे सघंदा आहिनि, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़िंदगी पूरी चैलेंजिंग बणिजी वेंदी आहे। अच्छा, फ़हद जी जॾहिं वीडियो साम्हूं अचे थी ऐं फ़हद जो इन तरह जेको आहे सो AI टूल साम्हूं अचे थो त इमदाद हुसैन जूं सिटरूं आहिनि त हिमत वारनि जे आॾो झुकी पवे थो नेठि जबल, सर्दी गर्मी सिरत सही गुल झले थी तॾहिं बल। सो नौजवाननि खे जेकॾहिं थोरो सपोर्ट कयो वेंदो त इन खां वधीक बहितर, इन खां वधीक सुठो कमु करे सघिजे थो। जी फ़हद, असांजी विच में ॻाल्हि जेको आहे सो कटिजी वई। तव्हांखे टाइम जेतिरो टाइम 8 महीना जॾहिं तव्हां कमु कयो पिए त छा मुश्किलातूं साम्हूं आयूं, तव्हांखे कहिड़ो चैलेंज वधीक फेस कयो उन टाइम में? सभिनी खां वॾो चैलेंज इहो त कमु ॾाढो बोरिंग हुयो। डेटा कलेक्ट करणु हर शइ, असल में इहो यूनिवर्सिटियुनि जो जेको आहे सो कमु हूंदो आहे, असांजो कमु कोन्हे हूंदो त हिकिड़ो इंडिविजुअल माण्हू करे, छो त हिन में महिनत इलाही लॻंदी आहे। 8 महीना ऐं सॼो ॾींहुं माण्हू कमु करे त वॾो टाइम आहे, त उहो जेको आहे सो ॾाढो मुश्किल जेको आहे सो वक़्तु हो। हिकिड़ो माना गिव अप करण जो हूंदो आहे न, त बसि भला छॾियांसि हिनखे, जेको आहे सो इलाही मथे में सूर पियो पए। वरी जेको आहे सो माण्हुनि खे ॻोल्हिजे त तव्हां जेको आहे सो करे ॾियो, त हर को चए त यार सिंधी में लिखणो आहे, यार इहो त कोन्ह थी सघंदो। हालांकि जेको आहे सो मैसेजनि ते त सिंधी में लिखंदा आहिनि, ठीकु आहे, पर हीउ कमु हिकिड़ो त आहे ई ॾुखियो। ॿियो त हीअ जेके पैसनि वारा आहिनि माण्हू, जेके दुकान आहिनि जेके सिंधी कंपोज़िंग कंदा आहिनि, इन्हनि वटि इलाहिनि वटि वियुसि, उन्हनि चयो यार इहो माना ॿुधी करे जेको आहे लिखणु ॾुखियो आहे, इहो कोन्ह कंदासीं असीं। सॼो मूंखे अकेलो ई करिणो पियो, को साथी कोन हो, केरु बि कोन हो, त गिव अप करण जो इलाही चयो पिए, पर एंड गोल इहो हो। हाणे मूं कैलकुलेशन सॼी कई न, हिकिड़ो मटियारी हिकिड़ो नंढो शहर आहे, जेकॾहिं मूवी हिकिड़ी डब करे जेको आहे सो हाई स्कूल में हिकिड़ो ऑडिटोरियम आहे, उते बि हलाइजे, 7 ॾींहं हलाइजे, 50,000 तक़रीबन जेको आसपास शहर माना ॻोठनि खे मिलाए करे आबादी बीहे थी, त जेको आहे सो 200 रुपया टिकेट हुजे, 50 ॼणनि जो जेको आहे सो हाल में जेको आहे सो हुजे, त 7 ॾींहंनि में तक़रीबन 3 लख जेको आहे सो माण्हू कमाए थो सघे हिकिड़े नंढड़े मटियारी शहर मां। ईअं पूरी सिंध में केतिरा शहर आहिनि, वॾा शहर, हैदराबाद में जेको आहे सभई स्कूल आहिनि, त जेको आहे सो केॾो माण्हू जेको आहे सो कमाए थो सघे इन शइ। मतिलबु इहो जेको आहे सो हो कमाई न, एंड गोल इहो बि हो त मूंखे जेको ॿोली ते कमु करिणो आहे, पर माना इहा मोटिवेशन हिकिड़ी वॾी हुई त एंड गोल इहो आहे, इहो कमु करिणो आहे मूंखे। त पोइ ज़बरदस्त, तमामु सुठो, तमामु बहितरीनु। हिन तरफ़ अॻियां वधंदासीं। जी, हाणे छा ॿुधाईंदव वधीक तव्हां? ज़बरदस्त, ज़बरदस्त, जी। नैण नारीअ में ई वया रहजी, बर्फ बारीअ में ई वया रहजी, ॻोठ जे मंज़रनि खे ॾिसंदे थक लारीअ में पंहिंजी दिल में ई दिल बर
छॾियां आब नैणनि में तोखे समाए छॾियां आब नैणनि में तोखे समाए छॾियां पंहिंजी दिल में दिलबर लिकाए छॾियां पंहिंजी दिल में दिलबर लिकाए छॾियां आब नैणनि में तोखे समाए छॾियां आब नैणनि में तोखे समाए छॾियां इहो चंड चहिरो अचे जे वङण ते इहो चंड चहिरो अचे जे वङण ते त जिंद जान न तां लुटाए छॾियां मां जिंद जान न तां लुटाए छॾियां आब नैणनि में तोखे समाए छॾियां आब नैणनि में तोखे समाए छॾियां इहा पक ॾे साईं त मुंहिंजो बि आहीं इहा पक ॾे साईं त मुंहिंजो बि आहीं ज़माने सॼे खे ॿुधाए छॾियां मां ज़माने सॼे खे ॿुधाए छॾियां आब नैणनि में तोखे समाए छॾियां आब नैणनि में तोखे समाए छॾियां असी फैज़ माण्हू फ़कीरी लॾे जा असी फैज़ माण्हू फ़कीरी लॾे जा सियाल सिर सजण लाइ झुकाए छॾियां मां सियाल सिर सजण लाइ झुकाए छॾियां आब नैणनि में तोखे समाए छॾियां आब नैणनि में तोखे समाए छॾियां पंहिंजी दिल में दिलबर लिकाए छॾियां पंहिंजी दिल में दिलबर लिकाए छॾियां आब नैणनि में तोखे समाए छॾियां आब नैणनि में तोखे समाए छॾियां वाओ जी ज़बरदस्त ज़बरदस्त सुठो आवाज़ तव्हांजो ख़ूबसूरत आवाज़ तव्हांजो सिलेक्शन बि तव्हांजी सुठी आहे इमरान साहब तव्हां खां बि पुछंदासीं म्यूज़िक हले थो त थोरो उन ते बि ॻाल्हाइजे केतिरो म्यूज़िक ॿुधंदा आहियो पाण खे केतिरो टाइम ॾींदा आहियो म्यूज़िक मूंखे वणंदी आहे ऐं जॾहिं मां स्टूडेंट लाइफ में हुयासीं मूं क़ाइद आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद मां मास्टर कई आहे जी जी बिल्कुलु बिल्कुलु ऐं सो उते जॾहिं हूंदा हुआसीं जगजीत सिंह खे ॾाढो ॿुधंदा हुआसीं जगजीत सिंह जी मुंहिंजो हिकिड़ो फेवरेट आहे जगजीत सिंह म्यूज़िक ज़रूरी आहे जीअं सवेर तव्हां ॻाल्हि कई रूह जी ग़िज़ा आहे छो जो म्यूज़िक बि ॿुधिजे ऐं इबादत बि कजे वरी तव्हांजी ॿियो माण्हुनि जी मदद बि कजे का नफ़्सियात जी ग़िज़ा आहे का रूह जी ग़िज़ा आहे का ज़हन जी ग़िज़ा आहे पर किताब बि सुठा पढ़जनि उहा ज़हन जी ग़िज़ा आहे सो म्यूज़िक त माण्हू खे ॾाढो फ्रेश करे थो ऐं म्यूज़िक न हुजे त माण्हू चवंदा आहिनि त दिमाग़ फाटी पवनि डिप्रेशन आहे माण्हुनि खे परेशानियूं आहिनि ही जंगियूं वेड़ सो हुन में म्यूज़िक जो वॾो किरदारु आहे ऐं म्यूज़िक माण्हू ॿुधे थो त ज़हनी तौरु रिलैक्स थिए थो बिल्कुलु बिल्कुलु म्यूज़िक ॿुधंदा आहियूं असां मूं गाॾी में बि कॾहिं कॾहिं हींअर बि सुबुह अची रहियो हुयुसि त ॿ सॉन्ग्स ॿुधिया वरी पोइ बंदि करे छॾियो छा त घणो टाइम न मिले त ड्राइविंग जे दौरान ई ॿुधी वठिजे अच्छा ग़ुलाम फारूक साहब तव्हां खां बि पुछंदासीं
पाण खे केतिरो वक़्तु ॾींदा आहियो, म्यूज़िक ॿुधंदा आहियो, म्यूज़िक कहिड़ो सुठो लॻंदो आहे? बिल्कुलु म्यूज़िक जे पॉइंट ऑफ व्यू खां जेकॾहिं ॿुधो जॾहिं इंसानु थकिजी पवंदो आहे न, त बेसिकली इहा हिकिड़ी थेरेपी आहे जेका तव्हांखे रिलैक्स करे थी। ऐं म्यूज़िक उहो जेको अॼुकल्ह वारो म्यूज़िक न, जंहिंजी का ख़बर मतिलबु जीअं भिटाई रहमतुल्लाह जा थी विया बेत, या हमल फ़कीर जा थी विया, या जेको अॼुकल्ह जेको ही साईं वारा जेको ॻाइनि पिया, इन्हनि मां तव्हांखे जेको आहे सो हिकिड़ी सुठी जेको आहे बिल्कुलु सूफ़ीज़म आहे, सो इन्हनि खे मां तमामु ॿुधंदो आहियां ऐं इन मां काफ़ी रिलैक्सेशन बि मिलंदी आहे, त माण्हू खे हिकिड़ो जीअं जस्ट फ्रेश थी वेंदो आहे न, त इनखे जेको आहे सो मां ॿुधंदो आहियां। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, म्यूज़िक प्रोग्राम में ॿुधूं पिया, इन तरफ़ गैस मौजूदु आहिनि, त मूं चयो थोरो म्यूज़िक जे बाबति बि छो न पुछे, तव्हांखां बि फ़ाइदो पुछंदासीं। लैपटॉप तव्हांजे साम्हूं आहे ऐं ईअं बि लॻे पियो त तव्हां ऐं लैपटॉप मतिलबु ॾाढो गहरो कनेक्शन आहे। म्यूज़िक ॿुधंदा आहियो? हाँ, ज़रूरु ॿुधंदो आहियां, ऐं तक़रीबन इंग्लिश ॿुधंदो आहियां, पर सिंधी में बि सेफ समय जो खे ऐं ॿियनि लाइन खे आर्टिस्ट ॿुधंदो आहियां। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा सर, असां अगेन जेको आहे सो पाकिस्तान जी ओके लाइव कॉलर आहिनि, पहिरीं हुननि खे शामिल करियूं। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह वबरकातुहू। जी, तव्हांखे भली कार चऊं था, कीअं आहियो? ठीकु आहियो मिर्ज़ा साहब? तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। छा चवणु चाहींदव? अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे, मदीने पाक में दुआऊं हलनि, जंग ख़ुदा बंदि करे। आमीन आमीन। थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं तव्हां मदीने अॼु शरीफ़ इहो में सुठियूं मौजूदु ॻाल्हियूं आहियो। ॿुधाए थो पियो, पाकिस्तान सॼो मुल्क लही पिया आहिनि, अल्लाह साईं करे त चङाई थिए। जी जी, बिल्कुलु बिल्कुलु। दुआऊं घुरो, गॾिजी दुआऊं घुरो, असां बि त मदीने मके सभु दुआऊं घुरनि था माण्हू, अल्लाह साईं जंग खां बचाए। आमीन आमीन। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। जी, तव्हांजे तरफ़ अॻियां वधंदासीं। इमरान साहब, जॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं था ऐं जॾहिं जंगियुनि जी ॻाल्हि कयूं था, पाकिस्तान जे तासरात बाबति तव्हां ॻाल्हाए रहिया हुयो। बिल्कुलु। ऐं हाणे ख़ुशी थी ॾाढी, मदीने पाक खां काल आई आहे ऐं पाकिस्तान जी सालमियत लाइ दुआ करे पढ़नि पिया। ऐं वाक़ई इहो ॾिसूं पिया त हींअर ॾिसो, हाणे बिलावल भुट्टो फॉरेन कंट्रीज़ जा दौरा कया, त डिप्लोमेटिक टास्क लाइ माना पाकिस्तान जी डिप्लोमेसी कामयाबु वञे ऐं दुनिया खे इहा ख़बर पए त असां हिकिड़ी अमुन पसंदि क़ौम आहियूं, असां अमुन चाहियूं था। इहो इंडिया ई आहे जेको शरारत करे रहियो आहे, छेड़छाड़ी करे रहियो आहे, जंग तरफ़ वधी रहियो आहे, ऐं ॿ हिकु न्यूक्लियर ताक़तूं आहिनि, न्यूक्लियर एटम बम रखनि थियूं। इसराइल जीअं ईरान जी जंग ख़तरनाक आहे, ईअं ई पाकिस्तान ऐं इंडिया जी जंग बि ख़तरनाक आहे जेकर थिए पई त। असां त चवंदासीं जेको अगरि पंहिंजी सालमियत चाहियूं था त उते बैलेंस ऑफ पावर लाज़मी आहे। ऐं जेकॾहिं इसराइल ऐं ईरान जी बि ॻाल्हि कंदव त इसराइल इन करे ई मनमानी करे पियो त हू अरब वर्ल्ड में ईअं सम्झे थो त मां ई सिर्फ़ु चौधरी आहियां, सरदार आहियां, वॾेरो आहियां, ताक़तवर आहियां ऐं मूंसां कोई मुक़ाबिलो नथो करे सघे ऐं अखि जो कंडो सिर्फ़ु ईरान आहे बचियो, छो न इनखे बि ख़तमु कजे। पर पोइ बि मिसकैलकुलेशन वरी थी सघे थी, ज़रूरी न आहे त हू ख़तमु करे, थी सघे थो ईरानी मिटिजे। त पाकिस्तान जी सालमियत लाइ भुट्टे साहब न्यूक्लियर प्रोग्राम ॾिनो, असां उनजा बि शुक्रगुज़ार आहियूं। बेनज़ीर साहिब आहे वरी असांजो म्यूज़िक जेको आहे मिज़ाइल प्रोग्राम ॾिनो, जो मिज़ाइल खां सवाइ वरी तव्हां एटम बम नथा किराए सघो, डिलीवरी सिस्टम आहे हिकु जॻह ॿी जो। मिज़ाइल छा वरी क़िस्मनि, एयर टू सरफेस आहे, ज़मीन टू ज़मीन आहे ऐं सरफेस टू एयर आहे। इहो टॉपिक ॾाढो वॾो थी वेंदो, ॾाढो लेंदी इहो टॉपिक आहे। सर, मां चाहींदसि त असांजा जेके ॿिया महिमान आहिनि उन्हनि खे बि असां टाइम ॾियूं। जी सर, AI जे खे ॾिसी करे असां केतिरो अंदाज़ो लॻाए सघूं था त AI दुनिया में एजुकेशन खे केतिरो अॻियां वठी वञी सघे थो? ताहिरा बेसिकली जेको आहे सो AI सम्झो त अकुले कुल आहे, जेकॾहिं तव्हांखे AI अचे थी न, अकुले कुल बिल्कुलु, छो जो AI वटि उहो तमामु इंफॉर्मेशन मौजूदु आहे जेका कंहिं पर्टिकुलर माण्हू वटि, कंहिं स्पेसिफिक माण्हू वटि हूंदी, पर AI वटि उहा तमामु नॉलेज जेको आहे सो मौजूदु आहे। तव्हां हायर एजुकेशन कमीशन में जेकॾहिं ॿारनि खे अचिजे त उन में तमामु हेल्पफुल आहे। त ॿार जॾहिं जेको आहे सो स्टूडेंट यूनिवर्सिटी लेवल में पहुचंदो आहे, तॾहिं बेसिकली यूनिवर्सिटी इज़ द पार्ट ऑफ रिसर्च, उते तव्हांखे अची रिसर्च करणी पवंदी आहे। हाणे इन में जेको आहे सो असांजा जेको आहे न स्कॉलर या ॿार जेके यूनिवर्सिटी लेवल में अचनि था, उहे फासी था पवनि, छो जो रिसर्च हिकिड़ो कॉम्प्लेक्स टॉपिक आहे ऐं उनखे जेकॾहिं तव्हांजो गाइड लाइन जेकॾहिं तव्हां वटि न हूंदी त तव्हां रिसर्च कॾहिं बि कोन करे सघंदो। त ऐं असांजे पाकिस्तान में बदकिस्मती सां जेको
आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो यूज़ कयो थो वञे न, उहो हमेशह ग़लति तरीक़नि जे लाइ कयो थो वञे, कॾहिं बि उनखे पॉज़िटिव वे में कंहिं वरितो ई कोन्हे। हाणे यूनिवर्सिटी लेवल जो स्टूडेंट छा थो करे, पेड टूल वरितई को $10-12 में सॼी थीसिस उन खां तयारु करे। त मूंखे ॿुधायो त 16 सालनि जी एजुकेशन खां पोइ जॾहिं तव्हांजो हिकिड़ो रिसर्च जो मरहलो आयो तॾहिं उन में तव्हांजी छा क्रिएटिविटी थी। त अहिड़े नमूने सां पोइ जॾहिं उहो कंहिं यूनिवर्सिटी में बि अचे थो या कंहिं फैकल्टी में या किथे जॉब मिलेसि थी एज़ अ टीचर जी। हाणे इन में मां वरी बदकिस्मती सां चवंदुसि त असांजो जेको फैकल्टी दैट मीन्स त फ्रॉम लेक्चरर अप टू प्रोफेसर, हाणे जेको आहे सो असिस्टेंट प्रोफेसर खां एसोसिएट में वञण जे लाइ उनखे 5 रिसर्च पेपर लिखणा पवंदा ऐं प्रोफेसर जे लाइ उनखे 10 लिखणा पवंदा ऐं असांजी फैकल्टी रिसर्च बिल्कुलु कोन थी करे। असां इते ई जेको आहे सो अचे जेको आहे न असांजी फैकल्टी मार थी खाई वञे त मेजॉरिटी जेको आहे तक़रीबन 15 खां 20% जेको आहे सो असांजे पूरे ऑल ओवर पाकिस्तान में जेके प्रोफेसरनि जो तादादु आहे 15-20% आहे जेको आहे प्रोफेसर लेवल में ऐं कुझु अमाउंट आहे जेको एसोसिएट में आहे। तक़रीबन 60% जेको आहे सो फैकल्टी असिस्टेंट प्रोफेसर में अञा ताईं फाथी पई आहे जस्ट बिकॉज़ त उहे रिसर्च कनि कोन था, उन्हनि खे रिसर्च जो हिकिड़ो कॉम्प्लेक्स लॻे थो। हाणे यूनिवर्सिटी जे मथां जेको आहे सो हिकिड़ी रेगुलेटरी बॉडी हूंदी आहे जंहिंखे हायर एजुकेशन कमीशन ऑफ पाकिस्तान चइबो आहे, उहो जेको आहे सो सॼी पाकिस्तान जी जेके बि यूनिवर्सिटीज़ आहिनि उनखे रेगुलेट करे थी। त हाणे बेसिकली उन्हनि वरी रैंकिंग रखी आहे त W कैटेगरी Y X ऐं अहिड़े नमूने सां जेका टॉप कैटेगरी आहे उहा आहे W कैटेगरी। W कैटेगरी उन यूनिवर्सिटीज़ खे मिलंदी आहे जंहिंजी फैकल्टी मेंबर जेको आहे सो रिसर्च कनि था, प्योर बेसिक ते रिसर्च कनि था। हिन में हिकिड़ी ॻाल्हि मूं शेयर कंदुसि, माफ़ु कजो इंटरप्शन लाइ। त साईं जीअं ॿुधायो त ईअं न आहे, सभु आङुरियूं बराबरि न आहिनि। हाणे सिंध यूनिवर्सिटी में 700 जे लॻभॻि उस्ताद आहिनि जंहिंमें 400 खां मथे PhD आहिनि ऐं PhD मीन्स द हाईएस्ट डिग्री ऑफ द वर्ल्ड। उन खां पोइ पोस्ट डॉक आहे, उहा तव्हांजी मर्ज़ी ते आहे। जीअं मूं बि हींअर हायर एजुकेशन कमीशन में अप्लाई कयो आहे पोस्ट डॉक लाइ। PhD मुंहिंजी 5 साल पहिरीं थियल आहे, लंडन मां डिप्लोमा आया ऐं त एसोसिएट प्रोफेसर लाइ जेको आहे 10 आर्टिकल हूंदा आहिनि, साईं 5 जो सॉरी थी सघे थो साईं भुली वियो हुजे, ऐं जेको प्रोफेसरशिप लाइ हूंदा आहिनि 10-15 आर्टिकल्स हूंदा आहिनि। पर उहे आर्टिकल्स सर उहे लिखंदा रहनि था जेको प्रोफेसर मां जी 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 न न बिल्कुलु एग्ज़ैक्टली जेको आहे सोचियो त मेजॉरिटी सभु ईअं कोन, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर कंहिं फील्ड में 5 आङुरियूं बराबरि कोन, पर मुंहिंजी जेका ऑब्ज़र्वेशन आहे सा उहा इहा आहे त मेजॉरिटी जेको आहे सा रिसर्च वर्क कोन थी करे। इन जे करे जेको आहे सो न हिकिड़ो जेकॾहिं फैकल्टी रिसर्च करे थी त हिकिड़ो उनजो पंहिंजो बेनिफिट आहे त उनखे जेको आहे प्रमोशन जेको आहे मिली थो वञे। माना हिकिड़ी ॻाल्हि वाज़े आहे न त जेका शइ तव्हांखे ठहियल ठुकियल मिलंदी त तव्हां ॿियो न एग्ज़ैक्ट उहा शइ न खणंदव, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो चङो ख़ासो आइडिया त तव्हां उतां वठी वठंदव। सो जेकॾहिं तव्हांखे 30 ते बिश्त मिलंदो त उहो केरु एक्सेप्ट कोन्हे कंदो। इहा शइ त बिल्कुलु वाज़े आहे। जेको आहे साईं जी ॻाल्हि कयो एड करणु चाहींदासीं त हाणे प्रमोशन में तरफ़ त तव्हांजा इन को सां न थींदा, एसोसिएट प्रोफेसर थियो था या प्रोफेसर थियो था, माना इहे शर्तियूं जेके साईं ॻाल्हि लॻाई वयूं आहिनि न इहे सख़्तु आहिनि ऐं उन करे पोइ उस्ताद महिनत कनि पिया। मूं पाण PhD ऐं MPhil जा शागिर्द जेको आहे त उन्हनि खे थीसिस में रहनुमाई कंदा आहियूं ऐं ॿाहिरि जी थीसिस ईंदियूं आहिनि मूं वटि, गिलगित यूनिवर्सिटी आहे, खैरपुर यूनिवर्सिटी आहे, कोयटा यूनिवर्सिटी आहे, उहे मूं चेकआउट कंदो आहियां, एवेल्यूएट कंदो आहियां। त खणी हायर एजुकेशन कमीशन ऐं सिंध जेकी आहे ख़ासि तौर ते हीअं तगड़ी आहे ऐं असां वटि असां लकी आहियूं। मुंहिंजी ॻाल्हि थी रही आहे कायदे आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद जे प्रोफेसर सां कुझु ॾींहं पहिरीं इन ते मौज़ूद रिसर्च ते, त उन चयो तव्हां लकी हो जो तव्हांखे सिंध गवर्नमेंट फंड्स एतिरा ॾिए थी ऐं सिंध हायर एजुकेशन कमीशन वटि फंड्स आहिनि। असां वटि त चए इस्लामाबाद में कायदे आज़म यूनिवर्सिटी हालांकि वॾी फेडरल यूनिवर्सिटी आहे, हिकिड़ी वॾो नालो आहे, पर असां वटि फंड्स एतिरा मौजूदु न आहिनि। सो प्रमोशन्स बि थियनि पिया, हाणे खणी ॾुखिया मरहला आहिनि पर उन में रिसर्च में घिरी पिया न, ऐं रिसर्च खां सवाइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो चाढ़ो कोन्हे। अगरि असांखे फॉरवर्ड अॻिते वधिणो आहे त रिसर्च जी दुनिया में बाक़ाइदा घिरी वञिणो आहे ऐं शागिर्दनि खे बि रिसर्च में इन्वॉल्व करिणो आहे, इंडल्ज करिणो आहे ऐं एंगेज कयो शागिर्दनि खे, उन्हनि खे टाइम ॾियो, रहनुमाई कयो। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी चवंदुसि त मुंहिंजो जेको फाइबर या अपवर्क ते जेको बि या मुंहिंजो जेको पब्लिक टॉक्स आहिनि उन में जेके माण्हू मूंखे फॉलो कनि था न त उहे डायरेक्ट कॉल कनि था ऐं चवंदा त घणा पैसा वठंदे असांखे रिसर्च लिखी ॾे। त मां चवंदो आहियां त बाबा इन रिसर्च खां पोइ तव्हां रिसर्च कयो ई न,
कहिड़ी ज़रूरत इहा All तव्हांजी five रिसर्च जी, fingers कॾहिं are तव्हां not त equal again, उहा ई ॻाल्हि आहे बिल्कुलु न। तव्हांखे मां जेकॾहिं तव्हांखे सिखणो आहे त हाउ टू जेको आहे सो रिसर्च कजे कीअं, कहिड़ा पैरामीटर्स आहिनि, कहिड़ी मेथडोलॉजीज़ तव्हां यूज़ करे, ऐं कहिड़ा जेको आहे सो Q1 रैंकिंग जर्नल्स आहिनि जंहिंमें तव्हां जेको आहे हाणे Q1 जेको आहे सो तमामु टॉप रैंक जो हिकिड़ो जर्नल हूंदो आहे, उन में तव्हां जेकॾहिं पेपर पब्लिश कयो त उन में जेको एक्सेप्टेंस रेट सिर्फ़ु 5% आहे, 95% रिजेक्ट थी वेंदा आहिनि Q1 इंडेक्स जर्नल में। उहो छाजे करे जो उहो उन जे मयार ते तव्हांजी रिसर्च पूरी लहंदी कोन्हे। त हाणे इन में मूंखे ॿुधायो त केॾो वॾो, ऐं तव्हां जेकॾहिं AI जो सपोर्ट वठो त तव्हां स्ट्रेटेजी करे साल में 3 खां 4 पेपर रिसर्च पेपर Q1 पेपर में आराम सां जेको आहे सो तव्हां कराए सघो था पब्लिश पंहिंजी महिनत सां गॾु। सही सही। अच्छा, वधीक असां जॉब्स ते बि ॻाल्हाईंदासीं। इहो बहस त मुंहिंजे ख़्याल सां त ॾाढो आम बि थी चुको आहे त असां वटि AI जे जॾहिं AI जी ॻाल्हि कयूं था त AI जे थ्रू असांखे जॉब्स जेको आहे सो हुन में चैलेंज घणो हूंदो या जॉब्स वधीक जेको आहे सो तव्हां जनरेट थियनि थियूं, उन बाबति ॻाल्हायूं था। पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। व्यूअर्स, नंढो ब्रेक आहे, तव्हां ॾिसंदा रहिजो सुबुह में। खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, ऐं डिस्कशन त हले ई पियो ऐं इलाही सुठो इलाही यूज़फुल डिस्कशन हले पियो। हिन तरफ़ असांजा सिंगर्स मौजूदु आहिनि। सोजी अली रज़ा, छा ॿुधाईंदो हुंदी? ज़बरदस्त जी। साहबजादो सुपरी साहबजादो सुपरियां निसोरो कर बेहद करया बंदगी हथ बदिया छिनी छड़ी दुसकी नकी दोस्त जो दर मुतमर नजर पिला पंजी असल खां हिन इश्क जो इकरार तो सां थी वियो, छा करियां मजबूर वाया प्यार तो सां थी, छा करियां मजबूर वाया प्यार तो सां थी वियो। ओ असल खां हिन इश्क जो, असल खां हिन इश्क जो इकरार तो सां थी वियो, छा करियां मजबूर वाया प्यार तो सां थी वियो, छा करियां मजबूर वाया प्यार तो सां थी वियो। सारे खां लिकायम राज मोहब्बत जो मिठा, लोक सारे खां लिकायम राज मोहब्बत जो मिठा, अॼु वजीबा इश्क जो, अॼु वजीबा इश्क जो इज़हार तो सां थी वियो, छा करियां मजबूर वाया प्यार तो सां थी वियो, छा करियां मजबूर वाया प्यार तो सां थी वियो।
मुंहिंजो दुनिया सां छा मतिलब, मुंहिंजो सभु कुझु आहीं तूं। ओ मुंहिंजो दुनिया सां छा मतिलब, मुंहिंजो सभु कुझु आहीं तूं। मुंहिंजो मोए जीअरे मिठा, मुंहिंजो मोए जीअरे मिठा, वहवार तो सां थी वियो, छा करियां मजबूर वाया, प्यार तो सां थी वियो, ओ छा करियां मजबूर वाया, प्यार तो सां थी वियो। नूरुल मौलानी है जो नातो निभाए जो तू पिरी, नूरुल मौलानी है जो नातो निभाए जो तू पिरी। प्रीत जो पेवंद पक्को, प्रीत जो पेवंद पक्को, पगदार तो सां थी वियो, छा करियां मजबूर वाया, प्यार तो सां थी वियो, ओ छा करियां मजबूर वाया, प्यार तो सां थी वियो। ओके जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। फ़हद तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। आवाज़ खे तहरीर में कन्वर्ट करण ऐं तहरीर खे आवाज़ में कन्वर्ट करण, ऐं हुन खां पोइ डबिंग जी जॾहिं ॻाल्हि कयूं था, प्रॉपर तव्हां जेको आहे न वर्क ॿुधाइजो। जी अच्छा हाँ, त डबिंग में हूअं थींदो इहो आहे त अगरि फॉरेन जी मूवी अचे थी उनखे ट्रांसलेट करिणो पंहिंजी ॿोली में, त तव्हां आर्टिस्ट हायर कंदा आहियो, वॉइस आर्टिस्ट जेको आहे उन्हनि जो आवाज़ मैच करे हुननि सां, ऐं तव्हां ऑडिशन कंदा आहियो त माना हिननि जा वॉइस एक्सप्रेशंस वग़ैरह हर शइ मैच कनि, त हा बिल्कुलु, त उन हिसाब सां जेको आहे न सो उन्हनि जी रिकॉर्डिंग्स करे तव्हां उन जॻह ते जेको आहे सो प्लेस कंदा आहियो, ऐं पोइ सॼी मूवी जेको आहे ईअं डब थींदी आहे। पर AI जेको आहे न हर शइ खे आसान थी करे छॾे, त हिन में मुंहिंजो जेको सिस्टम आहे उहो ईअं आहे त तव्हां जेको आहे सो हुनखे पूरी मूवी ॾियो, हू ऑटोमेटिकली जेको आहे सो तव्हांखे डब करे जेको आहे सो फाइनल में ॾे, ऐं उहा थिए ईअं थी त पहिरीं त हू स्पीच जेको आहे सो डिटेक्ट कंदो किथे किथे स्पीच आहे, उनखे जेको आहे सो टेक्स्ट में कन्वर्ट कंदो, वरी पोइ उनजी ट्रांसलेशन थींदी। हूअं ईअं हूंदो आहे त जेका मैनुअल डबिंग हूंदी आहे उन में को ट्रांसलेटर तव्हांजो हायर थियल हूंदो आहे, जेको ट्रांसलेट कंदो आहे तव्हांजे लिप मूवमेंट्स जे ऐं टाइमिंग जे हिसाब सां। त हिन में जेको आहे सो चैट GPT हिकिड़ी वॾी मदद करे सघे थो, पर उहो बि जेको आहे सिंधी जे लाइ एतिरो कोन्हे त उहो मूं पंहिंजा मॉडल्स उहे क्रिएट कया आहिनि उहे बि, त उहे ट्रांसलेशन सफ़ा बहितर नमूने सां कनि था इन जी। ऐं ॿियो उहा ई जेका आहे न वरी टेक्स्ट टू स्पीच वारो उन ई टेक्स्ट खे स्पीच में कन्वर्ट कंदो ओरिजिनल वॉइस में, जेका हुनजी ओरिजिनल स्पीकर जी हुई उहा वॉइस क्लोनिंग जी मदद सां। सही, त आम माण्हू खे पंहिंजी लोकल लैंग्वेज में उहा शइ जेको आहे सो आसानीअ सां सम्झ में ईंदी, ऐं हिन जी कॉस्ट बिल्कुलु न हुजण जे बराबरि हूंदी, हिकु दफ़ो सिस्टम ठही वियो त। हा हा बिल्कुलु, ऐं तमामु लैंग्वेजिस ते वरी पोइ जेको आहे न उहो कमु थी सघे थो। लाइव कॉलर आहिनि, हुननि खे शामिलु कंदासीं। हलो जी, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो जी जी, अव्हांखे भली कार चऊं था प्रोग्राम में, पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? असां हारिस पिया ॻाल्हायूं। जी, छा चवणु चाहींदव? छा चवणु चाहींदव? हेलो जी हाँ, तव्हांजो आवाज़ अचे पियो, तव्हां सवाल करियो प्लीज़। जी, तव्हां सवाल करियो जेको तव्हांजो क्वेश्चन आहे। हेलो, कॉल आई थिंक ड्रॉप थी वई आहे, ऐं मां हमेशह रिक्वेस्ट कंदी आहियां त तव्हां जॾहिं बि प्रोग्राम में शामिलु थियो, तव्हांजो जेको सवाल हुजे त तव्हां कोशिशि कंदा कयो त तव्हां उहो सवाल कंदा कयो, त जीअं असां उन सवाल जो जवाबु ॾेई सघूं या उन ॻाल्हि खे अॻियां वधाए सघूं। जी फ़हद, मां इहो बि चाहींदसि तव्हां थोरो लास्ट में इहो ॿुधाइजो त हिन खे अॻियां ताईं नौजवान जेको आहे जॾहिं उन्हनि ताईं हीअ शइ पहुचे त उहे कीअं हिन खे इस्तेमालु करे सघनि था, हिन में अञा कमु करण जी केतिरी ज़रूरत आहे? छा था सम्झो त हिकिड़ो सिंगल पर्सन ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो घटि ई कमु करे
सघंदो आहे जॾहिं टीम वर्क थिए या उहा सपोर्ट हुजे त हीउ कमु केतिरो वधीक सुठो काराइतो बणिजी सघे थो पूरी दुनिया जे लाइ। फंडिंग जी ज़रूरत आहे। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त 50 आवर्स जेको आहे सो कलेक्ट थी चुको आहे, पर अञा 100 जो खपे, त उन जे लाइ तक़रीबन जेको आहे सो 5 लख खां 7 लख ताईं जेको आहे सो ख़र्चु ईंदो ऐं उन जी फंडिंग जी मूंखे ज़रूरत आहे। ऐं इहा अॻिते वधंदी न त हिकिड़ो जेको आहे सो प्रोडक्ट त न चइजे, सोशल वर्क आहे उहो इहो त व्हाट्सएप ते हिकिड़ो बोट हुजे जंहिं ते तव्हां जेको आहे सो अगरि तव्हांखे लिखणु पढ़णु अचे थो तव्हां टेक्स्ट में जेको आहे सो हुनखे सुवाल पुछो ऐं उहो सिंधी में तव्हांखे टेक्स्ट में जवाबु ॾींदो। पर जेकॾहिं तव्हांखे पढ़णु लिखणु नथो अचे तव्हां वॉइस में जेको आहे सो हुनखे मैसेज करियो, उहा मुंहिंजी टेक्नोलॉजी जेको आहे हुनखे टेक्स्ट में इंटरनली कन्वर्ट कंदी, तव्हांखे कोन ॾेखारींदी, पोइ उहो जेको आहे सो सुवाल जेको आहे न हुनजो जवाबु ईंदो टेक्स्ट में, उहो वरी तव्हांखे टेक्स्ट टू स्पीच जी मदद सां वॉइस में ई मिलंदो। छो त माना असियूम था करियूं तव्हां जेको आहे इहा वॉइस मैसेज वारी फंक्शनलिटी तॾहिं ना यूज़ करियो जॾहिं तव्हांखे लिखणु पढ़णु नथो अचे। बिल्कुलु बिल्कुलु, त उन्हनि माण्हुनि जे लाइ बि तमामु घणी आसानी ज़ाहिरी ॻाल्हि आहे थी पवंदी। ऐं फहद लास्ट में मां इहो ज़रूरु चवणु चाहींदमि त अलाह साईं तव्हांखे कामयाबियूं नसीब फ़रमाए ऐं असां हमेशह कोशिशि कंदा आहियूं त जेकॾहिं का सुठी ॻाल्हि आहे, का सुठी शइ आहे उनखे ज़रूरु स्क्रीन जे अॻियां आणिजे। बाक़ी रब साईं तव्हांजी मदद करे ईअं ई महिनत कंदा रहो, इंशाअल्लाह कामयाबी जूं उहे मंज़िलूं तव्हां खां पोइ परे कोन आहिनि। जी गुलाम फारूक साहिबु तव्हांजी तरफ़ मां अॻियां वधंदमि ऐं मां जॾहिं जॉब्स जी ॻाल्हि कयां थी, AI जी ॻाल्हि कयूं था त पोइ छा असांखे जॉब्स वधीक नज़र अचनि थियूं या अञा वधीक चैलेंजिस आहिनि? मां चाहींदसि त थोरो शॉर्टली तव्हां बयानु कयो। बेसिकली ताहिरा हिन में मसइलो इहो आहे त कंहिं हद ताईं जेकॾहिं माण्हुनि खे जेको ख़ौफ़ आहे उहो बिल्कुलु सही आहे। त अकॉर्डिंग टू एक्सपर्ट जेका रिसर्च आहे उहा रिवील करे थी त 48% जॉब्स विल रिप्लेस विथ AI। जी मतिलबु हिकिड़ो इहो चङो ख़ासो अमाउंट आहे जेको रिप्लेस कंदी AI। पर इन सां गॾु इहो बि आहे त जेको आहे सो 52% जॉब्स विल बी क्रिएटेड, जेके नयूं जॉब्स क्रिएटेड थींदियूं उहो जेको हूंदियूं AI बेसिस ते हूंदियूं। सो इन जो चवण जो मक़सदु इहो आहे त AI विल नॉट रिप्लेस द ह्यूमन, बट ह्यूमन विथ AI विल रिप्लेस ह्यूमन विदाउट AI। ठीकु आहे न? त चवण जो मक़सदु इहो कोन्हे त हाणे जेकॾहिं तव्हां AI अची वई आहे त सभु उन जे पुठियां लॻी पवनि, इहो ज़रूरी कोन्हे। AI जो पंहिंजी जेको तव्हां फील्ड में आहे उन जो उन सां तव्हां लिंक करे छॾियो। जीअं मिसाल हिकिड़ो डॉक्टर आहे त उहो मस्ट बि जेको आहे लिटरेट हुजे AI सां, त कहिड़े नमूने सां AI खां हेल्प वठी जेको आहे सो करे सघो। जेकॾहिं टीचर आहे त उहो कीअं करे सघे थो, या जेकॾहिं को इंजीनियर आहे या ज़िंदगी जे कहिड़े बि शोबे सां वाबस्ता आहे त उहो जेको आहे सो AI लिटरेट ज़रूरु हुजे। त इन जे करे उनखे जेको आहे सो नो हाउ ज़रूरी हुजणु खपे त AI मुंहिंजी जेको आहे सो हिन फील्ड में कीअं मदद करे सघे। जेकॾहिं मां हींअर जेकॾहिं तव्हां इन प्रोग्राम जी तरफ़ सां चवां त मां उन्हनि मेडिकल कम्यूनिटीज़ खे जेको आहे सो चवां थो त जेकॾहिं मूं में जेके स्किल्स आहिनि जेकॾहिं तव्हां मूंखे यूटिलाइज़ कयो त तव्हां मेडिकल फील्ड में एतिरो वॾो इनकलाब आणे सघो था। जीअं मां तव्हांखे पंहिंजो वीडियो क्लिप हिकिड़ो ॾेखारियो जंहिंमें बिल्कुलु हिकिड़ी आम थिए थी, ईअं ई हिकिड़ी सर्जरीज़ थियनि थियूं, उन ते मां कमु कयां पियो त जंहिं माण्हू जो ब्रेन पैरालाइज़ थी वेंदो आहे, ब्रेन ट्यूमर थी वेंदो आहे या अहिड़े नमूने सां उहो बिल्कुलु सम्झो त हिकिड़ो डेड कंडीशन में अची वेंदो आहे ड्यू टू ब्रेन डिज़ीज़ जे करे केतिरियूं आहिनि। त हाणे उन जे लाइ जेकॾहिं असां जेको आहे सो ब्रेन सर्जरी करियूं या हेड ट्रांसप्लांट कयूं त उहो बि ऑप्शन असां वटि अवेलेबल आहे। त असां कीअं उनखे हेड ट्रांसप्लांट खे जेको आहे सो यूटिलाइज़ करे पूरी जेको आहे सो हिकिड़े माण्हू जो फेस ई चेंज करे हिकिड़े मां डोनर सां लॻाए सघूं था। त अहिड़े क़िस्म जा ॿिया खोड़ सारा प्रोसीजर आहिनि मेडिकल जा, त तव्हां उन में जेको आहे सो रहनुमाई हासिलु कयो। ऐं मूंखे बि ख़ुशी थींदी त मां पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे शहर जे लाइ, पंहिंजे इलाइक़नि जे लाइ, इन जे लाइ माण्हुनि जे लाइ कमु करे ऐं इहो ख़िदमत जो मूंखे मौक़ो मिलंदो त मूंखे वधीक ख़ुशी थींदी। ऐं इन में मां तव्हांखे ॿुधायां त मां का चार्जिस कोन पियो वठां। चार्जिस मां वठंदो आहियां फाइवर ऐं अपवर्क वारनि खां जेके ॿाहिरि ॼाण। बाक़ी जेके पाकिस्तान में जेके बि यूनिवर्सिटीज़ आहिनि, इदारा आहिनि जिथे मां वर्कशॉप कंडक्ट कराइणु वेंदो आहियां, फ्री ऑफ कॉस्ट वेंदो आहियां, मुंहिंजो का चार्जिस कान हूंदी आहे। ज़बरदस्ती ज़बरदस्त सर, कुझु इंस्टीट्यूट्स में असां बि तव्हांखे इनवाइट कंदासीं। थैंक यू सो मच, तव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं मूं त स्टार्टिंग में ई चयो जॾहिं तव्हांजो इंट्रो साम्हूं आयो त अॼु जा महिमान, त मूंखे अंदाज़ो थियो त प्रोग्राम ॾाढो सुठो असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचंदो। ऐं अलाह साईं तव्हांखे बि खोड़ सारियूं कामयाबियूं ऐं कामयाबियूं नसीब फ़रमाए। असांजूं खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। जी इमरान नुनारी साहिबु, तव्हां खां लास्ट में मां इहो पुछणु चाहींदमि त दुनिया अमन जे पैगाम खे कीअं पकिड़े, छा था सम्झो, छा चवणु चाहींदो? बसि हींअर मुंहिंजे ख़्याल में मुस्लमान मुल्कनि खे हिकु प्लेटफॉर्म ते अचणु खपे
ईरान भाउ मुल्क आहे, मुस्लमान मुल्क आहे, उनजी हिफ़ाज़त लाइ सालमियत लाइ OIC जेको ऑर्गेनाइज़ेशन ऑफ इस्लामिक कॉन्फ्रेंस आहे, ऐं पाकिस्तान बि इहा डिमांड कई आहे त हुनखे सॾियो वञे हिकु प्लेटफॉर्म ते, ऐं हिकु आवाज़ थी उथारिनि। बिल्कुलु। ऐं अमुन लाइ कोशिशूं करणु खपनि, छो जो हीअ जीअं सवेरे ॻाल्हि जंग जेकॾहिं तवील थी वई त थर्ड वर्ल्ड वार तरफ़ वञी रही सघे थी, ऐं जेके पूरी दुनिया जे लाइ ख़तरनाक साबित थींदी। तंहिं करे अमुन जी ॻाल्हियूं थियणु खपनि, अमुन क़ाइमु करणु खपे। ऐं ॿियो नौजवान लाइ इहो चवंदुसि त पंहिंजे वतन लाइ, ॿोली लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ सोचियो। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो तव्हांजो मैसेज। ऐं लास्ट में जेको आहे सो सुबह मेहरान जे लाइ बि तव्हां खां कमेंट्स वठंदासीं। जी सुबह मेहरान ॾाढी ख़ुशी थी मूंखे अची, ऐं सुबह मेहरान मां ॾिसंदो आहियां त जीअं टाइम मिलंदो आहे त मूं मेहरान चैनल खोलींदो आहियां। ऐं सुबह मेहरान जेको प्रोग्राम आहे ॾाढो खाराइतो आहे। हीअ सिर्फ़ु फन लाइ न आहे, हिते राग बि थिए पियो, आर्टिफिशियल इंटेलिजेंस ॻाल्हि बि थिए पई, दुनिया जी जंगुनि ते बि थिए पई, अमुन ते थिए, वतन ते थिए थी, ॿोलियुनि ते ॻाल्हायो वञे पियो। यानी वैरायटी ही मल्टी डायमेंशनल हिकिड़ो प्रोग्राम आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत। थैंक यू सो मच। तव्हांजा ख़ूबसूरत लफ़्ज़ असांजे प्रोग्राम में शामिल थिया। जी प्लीज़ प्लीज़ कंदुसि हिकिड़ी ॻाल्हि, छो जो बर्निंग इशू आहे जेको असांजी जंग लॻे पई, त इन जे पॉइंट ऑफ व्यू खां मां थोरो जेकॾहिं तव्हांजी परमिशन हुजे ऐं बिल्कुलु हा, मक़सदु इहो आहे त इसराइल बेसिकली पंहिंजी तबाही जे किनारे ते अची वियो आहे। उहो इन जे पॉइंट ऑफ व्यू खां जेकॾहिं तव्हां हिकिड़ो हदीस जो किताबु आहे अल मलह जेको आहे सो प्रोफेसीज़ ऑफ प्रॉफिट नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त उन में जेको आहे सो वाज़े तौरु लिखियलु आहे त जेको आहे सो यहूदी थर्ड टेम्पल ठाहे वेंदा, ठीकु आहे न। उहो जेको उन्हनि जो ख़्वाबु आहे ग्रेटर इसराइल जो न, त उहो उन में कामयाबु थी वेंदा ऐं उहे एसिताईं थी वेंदा जो उहे मके ताईं क़ाबिज़ थी वेंदा, पर मदीने में दाख़िल कोन थी सघंदा। त अहिड़े क़िस्म जी इहो आहे चैप्टर अल दलाइल नबूआ, माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको प्रोफेसीज़ आहिनि उहे 90% बिल्कुलु हूअं बि चयो वेंदो आहे त इसराइली हिकिड़ो बि हूंदो त उहो लास्ट ताईं विढ़ंदो रहंदो। सर तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कयो पिया, पर वक़्त जूं घणियूं छाकाणि त मूंखे वधीक इजाज़त कोन पियूं ॾियनि, सो हुनजे लाइ माज़रत मां चाहींदसि त इन शॉर्ट जेको आहे सो ॿ लफ़्ज़ तव्हांजा एज़ अ मैसेज असांजे व्यूवर्स ताईं पहुचनि। मैसेज टीवी जे पॉइंट ऑफ व्यू खां पुछो सुबह मेहरान जे लाइ कमेंट्स ॾियो। सुबह मेहरान जे लाइ त इहो त सुबह मेहरान जेको आहे सो जीअं साईं जिन ॻाल्हि कई त अहिड़े नमूने जा प्रोग्राम त तमामु जेको आहे न काराइता आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जिते मल्टी डिसिप्लिनरी पीपल्स अचनि था, एक्सपर्ट अचनि था, एक्सपर्ट पैनल अचनि था ऐं उहे पंहिंजो थॉट्स पेश कनि था, पंहिंजो हुनर तालीम ऐं पंहिंजो एक्सपर्टीज़ बयानु कनि था। त उन पॉइंट ऑफ व्यू खां हीउ हिकिड़ो अहिड़ो ज़बरदस्त प्लेटफॉर्म आहे जेको सभिनी जे लाइ काराइतो आहे। थैंक यू सो मच सर, तव्हांजा ख़ूबसूरत लफ़्ज़ प्रोग्राम में शामिल थिया। फहद, इन शॉर्ट तव्हांजो मैसेज असांजे व्यूवर्स ताईं तव्हां छा ॾियणु चाहींदव, ऐं सुबह मेहरान जे लाइ कमेंट्स में प्लीज़ तव्हां ऐड कजो। व्यूवर्स खे त इहो चवंदो तव्हां पढ़ो लिखो, हिते त ॾाढो कमु ख़राबु लॻो पिया। बाक़ी तव्हांजे लाइ मैसेज हो, तव्हांजे लाइ थैंक यू आउं चवणु पसंदि कंदुसि त तव्हां मूंखे जेको आहे सो ॾिनो, छो त रेंडम हो सफ़ा माना तव्हांजी कॉल वग़ैरह त जेको आहे सो अचो अच्छा रेंडम हुई ॾाढो वेल थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। मूंखे ॾाढो सुठो लॻो। सभिनीनि महिमाननि जी आउं शुक्रगुज़ार आहियां, तव्हां आयो, तव्हां पंहिंजो वक़्तु असांखे ॾिनो, तव्हांजे वक़्त जे ॾियण सां असांजो प्रोग्राम इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। जी हिन तरफ़ तमामु महिमाननि जी आउं शुक्रगुज़ार आहियां। तव्हांजो साथ बि असांजे प्रोग्राम में इलाही सुठो रहियो ऐं तव्हांजे साथ सां बि प्रोग्राम ख़ूबसूरत बणिजी असांजे व्यूवर्स ताईं पहुतो। व्यूवर्स मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, हिन तरफ़ आयल मुअज़्ज़िज़ महिमान, हिन तरफ़ आयल मुअज़्ज़िज़ महिमान ॿिन्हिनि खे इजाज़त ॾींदो। लास्ट में वेंदे वेंदे तव्हां खां कोई गीत ॿुधंदासीं। तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान। जी तो कुछ दर्द दिल जी दवा थी पवे जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे, जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे। कुछ दर्द दिल जी दवा थी पवे त कुछ दर्द दिल जी दवा थी पवे, जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे, हो जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे।
पुछां पिरिया खां मूं कहिड़ी ख़ता कई पुछां पिरिया खां पुछां पिरिया खां मूं कहिड़ी ख़ता कई मूं कहिड़ी ख़ता मगर ही अब हिकिड़ी ख़ता थी पवे हो मगर ही अब हिकिड़ी ख़ता थी पवे कुछ दर्द दिल जी दवा थी पवे हा जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हो जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी खणी हान खंजर तू गर्दन तकातिल खणी हान खंजर खणी हान खंजर तू गर्दन तकातिल तू गर्दन तकातिल भली धड़ सिसीअ खां जुदा थी भली धड़ सिसीअ खां जुदा थी पवे कुछ दर्द दिल जी दवा थी पवे हा जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा अजायो लतीफ़ीअ खे प्यारा थमारियो अजायो लतीफ़ीअ खे अजायो लतीफ़ीअ खे प्यारा थमारियो ही अज़ खुदि अवां तां फिदा थी पवे हा ही अज़ खुदि अवां तां फिदा थी पवे त कुछ दर्द दिल जी दवा थी पवे हा कुछ दर्द दिल जी दवा थी पवे हा जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे